अज मुहर्रम शरीफ जी 10 तारीख है। इत्तिफाक सां ही हुस्न इत्तिफाक चइजे जो मुहर्रम शरीफ जे 10 तारीख दिहाड़ो खैर सां जुमे जो है। अज खां तकरीबन 1350 साल अग में करबला के मैदान में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वबारक वसल्लम जे प्यारे डोटे सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पांजे खानदान सा अल्लाह जे राह में दीन जे सरबुलंदी जे लाइ महबूब करीम अलैहि सलात सलाम जे सुन्नतुन के जिंदा करण जे लाइ जय दिहाड़े ते जय तारीख ते कुर्बानी दी हुई। वह तारीख 10 मुहर्रम जी हुई ऐं दिहाड़ो भी जुमे जो। सुभान अल्लाह। अज बे इत्तिफाक सा तारीख भी 10 आ त दिहाड़ो भी जुमे शरीफ जो है। असी ऐं तवी हिकड़े गॾिजी सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रूह मुबारक के खराज तहसीन पेश करण जे लाइ पंहिंजा अकीदत जा गुल पेश करण जे लाइ सदन सीरत पाक का वाक़िफ थियण जे लाइ ऐं सदन किरदार का मुसलमान के वाक़िफ करण जे लाइ हिन मस्जिद शरीफ गौसिया शाहपुर चाकर में गॾु थिया आहियो। अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब जे सदके पांजे हबीब जे बचन जे सदके असांजी हाज़री कबूल फरमाए। ऐं खुदा ताला जी ज़ात बाबरकात का सुआला शान रब्बुल आलमीन जल जलालहू व मलवालहू असाई तवा सभी मुसलमान के इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। मां कुरान शरीफ जूं आयत प्यारी जमात जे आॾो तिलावत कयूं आहिनि। उन्हनि जे बारे में अव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। खुदा ताला तव्हांजी असांजी हाज़री कबूल फरमाए। खुदा ताला मूं गुनहगार के हक़ बयान करण जी तौफीक अता फरमाए। ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां असां सभिनी के हक़ ॿुधी उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। सब का अव्वल गुज़ारिशात मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम ते दुरूद पढ़ो त मां आयतुनि जी माना ॿुधाए तव्हांखे मक़सद जी ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि व बे दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू व मनवालहू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। या अय्युहल्लज़ीना आमनु इन जी माना है ऐ ईमान वारो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में ईमान वारन सां मुखातबा या अय्युहल्लज़ीना आमनु ऐ ईमान वारो इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। जेकॾहिं तव्हांजे मथां को इम्तिहान जो वक़्तु अची वञे, अव्हां जे मथां को दुख जो टाइम अची वञे, अव्हां जे मथां का तकलीफ़ जी घड़ी अची वञे त मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अव्हां ईमान वारन खे इरशाद थो फरमाया त अव्हां नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठिजो। ये कम तव्हांजे मथां अल्लाह पाक लाज़िम कया। हिकिड़ो अव्हां नमाज़ पढ़जो ऐं ॿियो अव्हां सब्र खां मदद घुर्जो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ये कम तव्हांजे हवाले आहिनि। टियों कम मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण ई कंदुसि। या अल्लाह उहो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? खुदा ताला फरमाईंदो आहे इन्नल्लाह मअस्साबिरीन।
साबिरीन मुझे वक्त में तवा नमाज का मदद घुरी आई तवा सब्र का मदद घुरी तब अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद तवा सा गॾु हूंदी हाणे खुदा ताला जी ज़ात बाबरकात इन आयतन में इन आयत शरीफ जे मुंड में बिन गालन जो ताकीद फरमायो आ त मुसीबत दुखो तकलीफ जे करे अची वने त मोमिन जो कम आ त सब्र करे आई मोमिन जो कम आ त नमाज का मदद घुरे वो मोमिन जे वक्त में सब्र कंदो आ आई नमाज का मदद घुरंदो आ त रब करीम जी ज़ात बाबरकात मोमिनन सा पाजे मदद सा गॾु हूंदो आ सुभान अल्लाह यो आयत पारी जो तर्जुमो पूरो थियो अॻिते बि आयत अल्लाह ताला फरमाया वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात सुभान अल्लाह जेके शख्स अल्लाह जे राह में पंहिंजी जान कुर्बान करे वया अल्लाह जे राह में जान कुर्बान कर जा कई नमूना हन को बनिया बारे ते सिर वढाईंदो आ को कौमी मिल्कियत ते झगड़ा कंदो आ को कहे तअस्सुब जे करे पाण खे माराए छॾींदो आ को चोरीअ में मार जी वेंदो आ को कहे झगड़े में फसाद में मार जी वेंदो आ और अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मां हिन आयत करीमा में पंहिंजे अज़ली कलाम में उन जो ज़िक्र तो फरमाया जेके के दुनिया जे लाइ सिर कोन कटाईंदा हन पंहिंजे इज़्ज़त जे लाइ सिर कोन वढाईंदा हन पंहिंजे ज़ाती गैरत लाइ पंहिंजी जान कोन विञाईंदा हन खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो उहे जेकॾहिं सिर कटाईंदा हन त अल्लाह जे दीन खे सर बुलंद करण लाइ सिर कटाईंदा खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाया मां अल्लाह ताला तवा के फरमाया तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात जेके फी सबीलिल्लाह सिर वढाइन था फी सबीलिल्लाह जानू कुर्बान कन था फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में सिर ॾेई छॾन था खुदा ताला जी ज़ात बाबरकात ताक़ीद तो फरमाए ओ ईमान वारो मां रब ताला तवा के हुक्म तो फरमाया इन फी सबीलिल्लाह जान ॾियण खे मतां तव्हां मुआल चवंदा हुजो इनखे मोह नाहे चवणो इन्हनि जे लाइ ईअं तव्हांखे ज़ुबान सां नाहे पुछणो त के मरी विया छा है अल्लाह बुधाए खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो बल अहया बलगी जिराहम आवाजे लेखे मरी वया आवाजे लेखे सिर कटाए विया आवाजे लेखे कब्र जे हवाले थी विया आवाजे लेखे साह हुननि जो बंद थियो आवाजे लेखे चोड़ो तोड़ो खत्म थी वियो आहे खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे तव्हांजो ख़्याल ॿियो आहे हयाती बि मां अल्लाह जे हथ में आहे मौत बि मां अल्लाह जे हथ में आहे जेरो भी मां कंदो आहियां त मौत भी मां अल्लाह ॾींदो आहियां मौत भी मां पैदा कयो आहे हयाती भी मां पैदा कई आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह ताला जी ज़ात रब जेके मौत खे पैदा कयो आहे हयाती खे पैदा कयो आहे ओ जे मौत ऐं हयाती जो पैदा करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां ओ मां रब तव्हांखे चवां थो त जेके अल्लाह जे राह में कुर्बान थिया उन्हनि खे चइबो आहे शहीद मां तव्हांखे मनो थो कयां ख़बरदार मतां शहीद खे मोह चवंदा हुजो शहीद खे मोल चवणो नाहे अब छा ॻाल्हाईंदा हलो शहीद जे लाइ ईअं न चवणो त को मरी वियो आहे या अल्लाह छा आहे खुदा ताला फरमाया बल अहयाउन बलक शहीद जियराहन हयातुहम जेराहन अहया हय जो जमा आहे हय चइबो आहे जहिड़े खे अहया उन जो जमा आहे खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जेके शहीद खुदा जे राह में शहीद थी विया खुदा जे राह में खुदा जे दीन जे सरबुलंदी जे लाइ सिर वधाए विया मां अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में थो चवां भली तव्हांजे ख़्याल में हिन दुनिया वारी हयातीअ खां हथ धोई विया अवां ॾिसो था त गुज़ारे विया आहिनि पर मां अल्लाह तव्हां ईमान वारनि खे चवां थो ख़बरदार ज़बान सां चइजा त शहीद जेरो आहे या अल्लाह कीअं जेरो आहे ॻाल्हाए कोन थो
ॾिसे कोन थो, चुरे कोन थो, खाए कोन थो, असां उनखे सॾ कयूं था, सॾ कोन थो ॾे। ऐं मुंहिंजा मौला कीअं जहिड़ो आहे? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वलाकिन ला तशउरून। इहा ई त ॻाल्हि आहे जो मां रब करीम जी ज़ात बाबरकात शहीद खे अहिड़ी हयाती अता फरमाई आहे, अहिड़ी त शहीद खे मां ज़िंदगी अता कई आहे जेका तव्हांजे सम्झ खां मथे आहे। अवाजे समझ में ही उहा न ईंदी त कीअं जहिड़ो आहे। अवां खे असां खे सभिनि खे ख़बर आहे त अल्लाह हिकु आहे। सभई जो अल्लाह 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 हिकु आहे, हयुल क़य्यूम आहे, अज़ली आहे, अबदी आहे, क़दीम रब आहे। अल्लाह खे ॾिठो आहे हिकु कीअं आहे? हिकु ॼणो केतिरो जहान संभाले, खाए बि कोन जहान खे खाराए, अल्लाह ताला निंड बि कोन करे जहान खे निंडूं कराए। ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो कीअं आहे? असांखे अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे, मुस्लमान जी तौहीद आई आहे। ख़ुदा खे मञणो पवंदो, अल्लाह अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे। पोइ अकेले ख़ुदा जे लाइ अक़ीदो ईमान आहे त ख़ुदा आहे, जहान खे हलाए थो। उन अक़ीदे रखण वारे मोमिन खे ख़ुदा पाण फरमाए थो, ओ मोमिन जेकॾहिं मां रब करीम खे रब मञींदो आहे, मां रब करीम जे वहदानियत जो इक़रारी आहे, मां रब करीम खे ख़ालिक़ मञींदो आहे, मां ख़ुदा खे पैदा करण वारो मञींदो आहे, त तोखे इहो बि मञणो पवंदी जेको अल्लाह जे राह में सिर वधाए सो जहिड़ो आहे। इहो अक़ीदे जो मामिलो आहे बा, इहो अक़ल जो मामिलो कोन्हे। आहे अक़ल जो मामिलो, पाण वारो अक़ल कमु कंदो त वेठा पाकिस्तान में आहियो, पर अमेरिका में पहुंचा तो तस्वीर हिक ॾिसण में पई अचे। हे डिश एंटीना लगा पिया आहिनि टीवीअ में, पहुंचा तो अमेरिका में पियो नच को नचकार हले, तव्हांजे घर में उहा सूरत पई ॾेखारिजे, न तार आहे, न कनेक्शन आहे, का शइ कान्हे का, हिकिड़ी नंढड़ी मशीन तुंहिंजे घर में लॻल आहे, ॿी टुट एंटीना मथे पंहिंजे घर ते लॻाए छॾी आहे, हज़ार करोड़ महलनि तां सूरत तो वटि अचे थी, पर तुंहिंजे दिमाग़ सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। इहो साइंस जो कमाल आहे। जेकॾहिं साइंस जे कमाल खे तस्लीम करी थो त अल्लाह जी कुदरत वॾी आहे। रब थो चए भली मुंडी धड़ खां धार हुजे, भली रत वही वञे, भली तुरल तोड़ ख़तम थी वञे, पर मां अल्लाह जे राह में जान ॾिनी थी, ईमान खे अहिड़ी हयाती अता कई आहे जो तुंहिंजे सम्झ खां मथे आहे। सलात करंदा हुआ सभु ॻाल्हि। मौलाना मोहम्मद प्यारा दोस्तों अज़ीज़ो, हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त पारी पारी ॻाल्हि त मुसीबत जे टाइम ते नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठणी आहे। नंबर 2 त शहीद खे अल्लाह जे राह में सिर वधाइण वारे खे मोल चवणो न आहे, बल्कि उहो जहिड़ो आहे अल्लाह जो क़ुरान थो चवे। तव्हांजो इन ॻाल्हि ते अक़ीदो आहे? सभई त चओ बा सलात पढ़ो। दोस्तों अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हाणे मां तव्हां खां पुछां थो, अॼु जंहिं जवान जो ॾिहाड़ो मल्हायो था, जंहिं हस्तीअ जे ॾिहाड़े मल्हाइण लाइ गॾु थिया हो, अॼु उहा हस्ती जंहिं मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जे कुल्हनि ते सवारी कई, वो हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आमना साहिर रज़ी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे झोलीअ में पलियो आहे, जंहिं मुंहिंजे प्यारे महबूब जे मिठड़ी न्याणी हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पाक सीने मुबारक में पाक खीर पीतो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जे घर में जाए ॼमे, महबूब जे न्याणीअ जो खीर पीए, ऐं शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्ज़ंद अर्दमंद हुजे, रसूल करीम जे कुलनि ते सवारी करे हबीब करीम जी ज़ात बाबरकात उनखे जन्नत जे जवाननि जो सरदार बनाए। मुंहिंजा दोस्त, अहिड़ो माण्हू अल्लाह जे राह में वरी खणी सिर वधाए, अॻे ई सोन हो पर वरी सोन ते सुहागो थी वियो।
फातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा मुझे महबूब करीम जी नंढी न्याणिया चओ सभिनी खां ॾाढे जो नंढी न्याणिया। ओ मुसलमान यकीदो याद रखजा कुरान में लिखियो पियो आहे अल्लाह ताला कुरान में फरमायो आहे या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। ओ मुझा प्यारा नबी ओ गैब जे खबर ॾियण वारा गैबदान नबी कुल अज़वाजिका मां रब तोखे चवां थो त तूं चओ पंहिंजे घर वारनि खे कंहिंखे चओ पंहिंजे ज़ालुनि खे कंहिंखे चओ कुल अज़वाजिका चओ पंहिंजे घर वारनि खे व बनातिका ऐं चओ पंहिंजे धीअरुनि खे कंहिंखे चओ धीअरुनि खे व निसाइल मुमिनीन। ऐं टे नंबर ते मां रब ताला जी ज़ात बाबरकातो खे फरमाया थो त जेके मोमिननि जूं घर वारियूं आहिनि मोमिनियूं औरतूं आहिनि उन्हनि खे बि चओ यानी पंहिंजे ज़ालुनि खे बि चओ पंहिंजे धीअरुनि खे बि चओ मोमिननि जे घर वारनि खे बि चओ। सभु को सम्झी सघे थो अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे जे न्याणी हिकु हुजे हा त अल्लाह चवे हा चओ पंहिंजे धीअ खे छा चवे हा अल्लाह चओ पंहिंजे ॾाढे ॻाल्हि चओ पंहिंजे धीअ खे पर जेकॾहिं चइजे चओ पंहिंजे धीअरुनि खे त इन मां छा मालूम थियो त हिक खां घणियूं आहिनि हिक खां कुरान तो चवे अब्दुल रहीम पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि कोन कंदो इंशाअल्लाह ताला। अल्लाह जे घर में वेठो आहियां अल्लाह जे कुरान पाक मां तव्हांखे ॿुधायां थो जॾहिं ख़ुदा जो कुरान चवे थो त नबी खे न्याणियूं आहिनि घणियूं उहे कहिड़ियूं आहिनि हज़रत ज़ैनब हज़रत रुक़ैया हज़रत उम्मे कुलसूम सभिनि खां नंढी फातिमा ज़हरा आहिनि चारई रसूलुल्लाह जूं न्याणियूं कंहिंजूं न्याणियूं सही चारई पर जेको शान फातिमा ज़हरा खे मिलियो सो कंहिंखे न मिलियो। सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा याने खातून जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे शमए बद में पे लाखों सलाम शमए बद में माओ जड़े दी पुटड़ा वंड न ॾेंदी भाग माओ खे बच्चा ॼमंदा आहिनि हिकिड़ो हर कहींदो आहे हिकिड़ो एयर कंडीशन में वेठो हूंदो आहे हिकिड़ो जाहिल हूंदो आहे हिकिड़ो आलिम हूंदो आहे मुंहिंजा दोस्त हिकिड़ो कोड़ो गुनहगार बदकार हूंदो आहे हिकिड़ो सालिह हूंदो आहे। अल्लाह पाक जो शान आहे असांजे महबूब पाक जूं सभु न्याणियूं शान वारियूं सभु मान वारियूं सभु पाक दामनियूं हबीब पाक जे जिस्म जो हिस्सो आहिनि पर जेका फज़ीलत फातिमा ज़हरा खे मिली सा कंहिंखे कान मिली। सुन्नी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। अवा के मां मिसाल तो ॾियां पोइ मौज़ूअ ते फ्री थो अचां जी ॻाल्हि सम्झ में अचे। अबा अली अली आहे न साईं अली असांजो इमाम आहे अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदा इनाम अली अली असांजो इमाम आहे असां अली साईं जा गुलाम आहियूं असां जहिड़नि गुलामनि जूं अलीअ जे नाले मुबारक तां जानियूं कुर्बान आहिनि पर ख़ुदा पाक जो कसम आहे अली अकेलो कोन्हे अलीअ खे ॿिया भाउर बि आहिनि असहाबी बि आहिनि मुस्तफ़ा जा उम्मती बि आहिनि नबीअ ते कलमो बि भरियो अथनि इस्लाम जा मुजाहिद बि आहिनि जंगियूं बि कयूं अथनि अबो भी साॻियो आहे अम्मा भी साॻी आहे पर
अली है कुछ ॿिया भाइर अली कोन थिया अवा के तो ॿियनि जे नालनि जी बि ख़बर कान्हे का त ॿिया अलीअ जा भाउर कहिड़ा वो ईअं त कोन चइबो त भला ॿिया अलीअ जा भाउर कोन हा या इनकार को करे त न असां ॿियनि खे भाउर खे मञींदासीं कोन बसि हिकिड़ो अली आहे ईअं नाहे अदा हर हिक जी पंहिंजी पंहिंजी फज़ीलत आहे जंहिंखे शोहरत मिले जंहिंखे शान मिले जंहिंखे मान मिले जंहिंखे फज़ीलत मिले त मां अर्ज़ पे कयो त जेका फज़ीलत ख़ुदा जे महबूब जे नंढे खां नंढी न्याणी ख़ातून जन्नत खे मिली आहे असां कंहिंखे कान मिली आहे सुभान अल्लाह सोनो हुसैन उन्हीअ जो फर्ज़ंद आहे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी हजरत सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खुदा जे महबूब जी न्याणी आहे खुदा जे हबीब ईअं फरमायो हो ऐं प्यारी ख़ातून क़यामत जे ॾिहाड़े दुनिया जूं जेके बि औरतूं जन्नत में वेंदियूं उन सभिनी जन्नत जे औरतुनि जी सरदार तूं हूंदी तुंहिंजे हथ में सरदारी हूंदी ॿियूं सभु तुंहिंजे कमान में हूंदो तो सभिनी सिपह सालार थी अॻुवान थी जन्नत में वेंदी आहे ख़ातून जन्नत खे जन्नत जी बशारत मिली वई आहे जहिड़े जन्नतियाणी आहे महबूब जी प्यारी न्याणी आहे वॾी भाग वारी आहे जेकॾहिं निंड पई हुजे त बि जन्नत जी मालिकाणी आहे फर्ज़ नमाज़ पढ़ी ॿियो कुझु करे त बि अल्लाह जे हबीब जे ज़ुबान सां जन्नतियाणी आहे पर एॾो त इबादत जो शौक़ आहे कुर्बान खातून जन्नत सियारे जी रात हजरत फातिमत ज़हरा के दिल में इरादो थियो अज अली के नमाज पढ़ाए अली साईं के मानी खाराए बिस्तरो विछाए आराम थी कराया दिल थी चवे त हजरत अली आराम करे मां महबूब मोहम्मद जी न्याणी सॼी रात कुरान जूं लोलियूं ॼा सुभान अल्लाह अज नमाज पढ़ा इबादत कया ऐं इबादत जो तहैयो इहो थी फरमाए पई त दिल में इरादो आहे त ॿ रकातूं नफ़िल ॾाईंदसि उन ॿिनि रकातनि मां हिकिड़ी रकात में बि क़ुरान जो ख़तम पूरो कया त ॿी रकात में बि क़ुरान जो ख़तम पूरो कया अल्लाहु अकबर करे बीहजी वई आहे अल्लाहु अकबर करे नमाज़ शुरू थी करे ऐं ख़ुदा जे क़ुरान करीम जूं लोलियूं थी ॾे पई अल्लाह जो क़ुरान थी पढ़े सारी रात क़ुरान पढ़ंदी रही मुझा प्यारा दोस्त कुरान पढ़ सुभान अल्लाह महबूब ते कुरान लहे महबूब जंहिंखे वरी कुरान पढ़ाए जंहिंजे घर में कुरान अचे सो कुरान भी हो पढ़ी सघंदो असांजे कुरान पढ़ण में हुननि जे कुरान पढ़ण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा कुरान शरीफ़ पढ़ण शुरू कयो आहे पर सिपारे खां वठी करे वन्नास कयईं 30 सिपारा ख़त्म थी विया जंहिंमहिल 30 सिपारा ख़त्म थिया त ख़ातून जन्नत रुकू में वई आहे सजदो कयो आहे रकात पूरी कई आहे रकात पूरी करे हाणे वरी ॿी रकात लाइ उथी आहे ॿी रकात लाइ उथी आहे अढाई सिपारा सूरत बकरा पूरी कई तो सुबह जी बाग अची थी वञे छाजे लाइ त रात पंहिंजे हिसाब सां हलंदी रात पंहिंजे हिसाब सां हलंदी रात ख़त्म थी वई जंहिंमहिल रात ख़त्म थी वई तो सुबह जो बाग आई बाग जो आई त शरीयत जो मसइलो आहे इहो तव्हां यादि करे छॾियो त फजर जी बाग अचे त बाग खां बाद में नफ़ली इबादत का बि नाहे करणी यानी नफ़ल नाहे पढ़णो सुन्नत पढ़जे नमाज जी बाग खां फजर वारी खां पोइ सुन्नत बरकातूं पढ़जे बरकात सुन्नत पढ़ी को दुरूद वग़ैरह पढ़ कुरान जी भली तिलावत कर लेकिन नमाज नाहे पढ़णी या वरी पोइ बाद में फर्ज़ नमाज पढ़ हाणे बीबी साहिबा हिकु रकात पढ़ी आहे ॿीअ में बि कुरान ख़त्म पढ़ण जो पूरो इरादो आहे पर अढाई सिपारा पढ़िया त बाग अची वई हज़रत बीबी साहिबा खे दिल में अफ़सोस थियो हाय हाय रात नंढी थी पई आहे काश जो रात वॾी थिए हा मोहम्मद जी न्याणी ॿियो बि ख़त्म पूरो करे हा सुभान अल्लाह अखियुनि मां लुड़क वहाए थी ऐ मोजा अल्लाह रात लंबी करे हा रात खे वॾो करी हा रात खे अञा वधाए छॾी हा त तुंहिंजे नबीअ जी न्याणी ॿियो क़ुरान पाक जो ख़त्म ॿी रकात में पूरो करे हा पर अल्लाह जो कानून पंहिंजी जॻह ते आहे ओ मुस्लमान इन रिवायत मां अंदाज़ो लॻाए त केतिरो बीबी साहिबा खे अल्लाह जे इबादत जो शौक़ आहे मजबूर थी करे रुकू थी करे ॿी रकात पूरी थी करे पई जेका एॾी आबिदा ज़ाहिदा हुजे रब जो कसम इन जे पेट मां हुसैन न ॼमे त ॿियो केरु ॼमे सलाह सलाह बुलंद आवाज़ सां
सलाह 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 बुलंद आवाज़ दोस्तों अजीजों असा मुसलमान अहल बैत सां फितरती मोहब्बत रखंदा आहियूं। जे इंसान खे पंहिंजे औलाद सां मोहब्बत हूंदी आहे, इंसान खे पंहिंजे माइटनि सां मोहब्बत हूंदी आहे, इंसान खे पंहिंजे जान सां मोहब्बत हूंदी आहे, इहा फितरती मोहब्बत आहे। कहिड़ो बि पुटु बदकार हुजे, बुछड़ो हुजे, बेफ़रमान हुजे, पर पुटु आहे हुनखे वणंदो आहे छो त औलाद आहे। त अल्लाह जो कसमात जीअं न पंहिंजे औलाद सां इंसान खे फितरी मोहब्बत हूंदी आहे, मुसलमान मोमिन खे रसूलुल्लाह जे घराणे सां बि फितरती मोहब्बत आहे। मोमिन जे दिल में अहल बैत जो प्यार आहे, अहल बैत जी मोहब्बत आहे, नबी जे खानदान सां मोहब्बत आहे। हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे प्यारे हबीब जी पाक दामन न्याणी आहे। हर मुसलमान चाहींदो आहे ऐं असां दुआऊं घुरंदा आहियूं, ख़ासि करे वीचारियूं मायूं चवंदियूं आहिनि अड़ी अदी अलाह कदो शर ख़ातून जन्नत जे झोलीअ में हूंदी आहे। चओ आमीन आमीन अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं कंहिं असांजे भेण खे, असांजे माउ खे, असांजे अदीअ खे, कंहिं असांजे अज़ीज़ानीअ खे ख़ातून जन्नत जी झोली नसीब थिए त ॿियो छा खपेसि? इन खां वधीक ॿियो कहिड़ो भाग वारो आहे? पर मुंहिंजा अदा ख़ातून जन्नत जी झोली उनखे नसीब थींदी जेको ख़ातून जन्नत जे पैरवीअ ते हलंदो। जेकॾहिं पैरवी आहे त पोइ इहा झोली बि नसीब थींदी। पर जे काॾे मोह मरियम जो, काॾे टंडो अलहयार, काॾे मुंहिंजा दोस्त बीबी साहिबा जी शरीयत जो कानून, ऐं काॾे वरी असांजे अदी भेण जो मुंहुं मुबारक, त यादि रखजांइ जन्नत कान मिलंदी। जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं ख़ातून जन्नत खे राज़ी कयो वेंदो। हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी, हज़रत प्यारी नगड़ी न्याणी टिनि जी शादी थियल हुई। उहे टई पणिजी चुकियूं हुयूं, उन्हनि जा ख़ावंद हुया, बाक़ी नंढड़ी आहे, कुआरी आहे, उनजी शादी कान्हे, अञा बालिग़ बि कान थी आहे, क़रीबुल बुलूग़ आहे। हज़ूर करीम जा जेके माइट हा, सौट हा, चाचा हा, मारोट हा, मासात हा, अज़ीज़ हा, क़रीब हा, रिश्तेदार हा, उहे आहिस्ते आहिस्ते जे माइटनि खां संग घुरबो आहे, इहे महबूब करीम अलैहिस्सलाम खां रिश्ता घुरण लॻा। अब माइट खां घुरंदो या न? ॻाल्हायो, हिन में आयब बि कोन्हे। मां खणी मौलवी हुजा, हाजी हुजा, मुफ्ती हुजा, खणी छा बि हुजा, पर मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे भाइटे खे, मुंहिंजे चाचे खे, मुंहिंजे मामे खे, मुंहिंजे फुफाटनि खे, मुंहिंजे क़ौम वारे खे हक़ आहे हो मूं वटि अचे, मूंखे चवे साईं पाण में माइटी कयो, कहिड़ो आहे आए बाजाबा? ये थोड़ो चलो तो मैं हाणे आलिम थी उस, मुफ्ती थी उस, वडेरो थी उस, जमींदार आया, मुझे को मिट माइटी कोने न। अजीज अजीजन खां घुरंदा आहिनि त महबूब मोहम्मद करीम जा अजीज़त हुया न बा। माइट हुआ कोन हा, माइटनि संग घुरिया। साईं माइटी कयूं? पाण करीम फरमाइनि था हाओ माइटी कंदासूं, तकड़ कान्हे का, पर फातिमा ज़हरा अञा सगीरा, ख़ातून जन्नत अञा बालिग़ कान थी आहे, अञा ख़ातून जन्नत खे वर जो टाइम कोन्हे को। जंहिं वक़्त में टाइम ईंदो त मां ख़ातून लाइ वर उतारे छॾियो आहे। हबीब पाक जी ज़ात माइटनि खे इहे वापसि कंदा विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत फारूक आज़म, हज़रत उस्मान गनी कुर्बान वञा महबूब मोहम्मद करीम जे ग़ुलामनि तां। पाण में हिकु हाणे कचहरी में वेठा टई ॼणा सलाह कयूं, कहिड़ी? तयार असांजो भाउ शेरे ख़ुदा अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा शादी कान कई अथई, कुआरो आहे। हाणे अचो त पाण सलाह ॾियोसि त प्यारा अली महबूब खां सभिनी माइटनि संग घुरिया आहिनि, पर हबीब करीम सभिनि खे जवाब ॾेई छॾियो आहे। असां सलाह ॾियोसि त तूं हल, असीं तुंहिंजा सिफारिशी थी हलो, ख़ातून जो संग तोखे मिले। कंहिंजी सलाह? चओ सिद्दीक़ जी। ॾाढे ॻाल्हि कंहिंजी सलाह? ॿियो कंहिंजी सलाह? टी कंहिंजी सलाह? ज़न्नूरैन उस्मान गनी जी रज़ी अल्लाह ताला अन्हु, इन टिनी पाण में सलाह कई आहे। अली मुर्तज़ा गैर हाज़िर आहे, टई पाण में सलाह ठाहे सिधो हज़रत अली जे घर आया।
तव्हां सां त वेड़ा ही वेठा आहियूं, हाँ ना सही, वेड़ा ही वेठा आहियूं, हक खाइया जुल्म करिया विड़ा फलाना। कुरान तो फरमाए मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। ओ बकवास करण वारा, ओ घट वध ॻाल्हाइण वारा, ओ ग़लत चवण वारा, पंहिंजे वात खे संभाले ॻाल्हाइजा, चुप कजां। अल्लाह पाक जो क़ुरान तो फरमाए त मुंहिंजे महबूब जा सभु सहाबी पाण में खीर खंड हुया। सब सहाबी जो सब सहाबी महबूब जा सब सहाबी पाण में खीर ही खंड रहा। रहमाउ बैनहुम पाण में खीर ही खंड रहा। को बन जो पाण में इख्तिलाफ को रहो। मुंहिंजा दोस्त हूं त सगा भाइर में पाण में कावड़जी पवंदा आहिनि। कंहिं दुनिया जे मामले ते का कावड़ कसूमत हुजे त का ॿी ॻाल्हि आहे, लेकिन अल्लाह जे क़ुरान ते असांजो ईमान आहे त पाण में खीर खंड रहा। मुंहिंजा भाउ हाणे इहा तोखां मां ॻाल्हि पुछां थो, तुंहिंजो सजण पाओ आया दुश्मनी आहे? जो टई यार छगोरा अली साईं वटि हली अचनि था, चवनि था त तूं महबूब खां संग घुर, अॻ में तूं थी पुठियां सिफारिश असीं था तुंहिंजी कयो। अली साईं वटि आया, अस्सलाम वालेकुम अदा, वालेकुम सलाम, भले आया हो। वेहारी पंहिंजे घर में जेको हाल हो, गरीबी हाल हो, पानी हो, छा हो, वो पेश कई, खिदमत कई। हमेशा कानून आहे। मुंहिंजा दोस्त अरबी जो हिकिड़ो पहाको भी आहे, मन ज़ार हयन वलम यज़ुक शैअन फकअन्नमा ज़ार मय्यतन। अरबी जो पहाको आहे, सिंधी में, उर्दू में, फारसी में, ॿियनि ॿोलियुनि में पहाका थींदा आहिनि। हे हिकिड़ो अरबी जो पहाको आहे। इन जी माना आहे त जेको जहिड़े माण्हू वटि वञे, कंहिं वटि वञे बा जहिड़े माण्हू वटि वञे ऐं उतां न खाए न पीए, यानी जहिड़े वटि वञे ऐं जहिड़ो माण्हू हिनखे न खाराए न पाणीअ जी सलाह करे, फकअन्नमा ज़ार मय्यतन, ॼण त मोए वटां मोटी आयो। सची ॻाल्हि आहे न बा? भला जे तव्हांखे चांहि न पीआरी से, अव्हां खे बोतल न पीआरी से, अव्हां खे बिस्कुट न खाराए से, त थधे पाणी जा त हक़दार आहियो न बा? कि पाणी खां बि वञे माण्हू हलियो, इहो त न आहे न सही। कुझु न कुझु माण्हू हिक ॿिए खे खाराए पीआरे। हज़रत अली साईं जी ज़ात बाबरकात ग़रीब वारे हाल सां टिनी यारनि जी ख़िदमत करे हवाल वरता। अदा ॿियो ख़बर भला इत्तिफ़ाक़ थियो आहे जो टई ॼणा गॾिजी आया हो, इहे अॻ में कॾहिं बि कोन थियो आहे। हाणे हिक ॿिए खे अदा तूं हवाला ॾे, अदा तूं हवाला ॾे, अदा तूं हवाला ॾे, इहे हिक ॿिए खे टई पिया अदा तूं हवाला ॾे। आखिरकार सभिनी मशवरो कयो आहे, ऐ सिद्दीक तूं असां खां वॾो आहे, तूं असां खां अफ़ज़ल आहे, तूं असां में फज़ीलत वारो आहे, तूं महबूब पाक जो सभिनि में प्यारो आहे, असां सभिनि जो सरताज, असां तोखे अॻुवान करे था चऊं पिया, तूं हज़रत अलीअ खे हवाल ॾे। हज़रत अबू बकर सिद्दीक शेर ख़ुदा खे हवाल ॾिनो आहे। ओ प्यारा अली, ख़ातून जन्नत जो रिश्तो नबी करीम खां तूं घुर, असीं तोसां गॾिजी था हलूं पिया, तूं बि जवान ख़ातून जन्नत खे बि जवानी जो टाइम वेझो आहे। असीं तो वटि सलाह ॾियण आया आहियूं, तूं प्यारे हबीब करीम जी ज़ात खे अर्ज़ कर त मुस्तफ़ा तोखे रिश्तो ॾे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा कंध मुबारक हेठि कयो आहे, हेठि करे फरमाइनि था, अदा मूंखे पाण काफ़ी ॾींहंनि खां वठी करे इहा तमन्ना आहे त हबीबन खे अर्ज़ कया, पर दिलि नथो झले सघां रसूलुल्लाह खे कीअं अर्ज़ कया। ऐं ॿियो सबब बि आहे, ॿियो सबब बि आहे, कहिड़ो? पाण फरमाइनि था, मां ग़रीब आहियां, मां मिस्कीन आहियां, असांजे घर जो हाल ग़रीबाणो हाल आहे। राति खाऊं था त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाऊं था त राति कान्हे का, शादीअ जे लाइ कुझु ख़र्च खपे, कपिड़ा खपनि, ॿियो न त बि भला महर खपे, काबीन खपे, इन जे लाइ त मूं वटि पैसो आहे कोन को। जंहिं वक़्त में इहो हवाल पेश कयो आहे, हज़रत उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, असीं गॾिजी तोॾे तोसां रसूलुल्लाह ॾे हलूं था पिया। ओ प्यारा अली, शादी तूं कर, तुंहिंजे शादीअ जो सॼो ख़र्च मूं ते आहे। अल्लाह या रसूल अल्लाह।
दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। अल मुख्तसर मकसद जी गाल बुधाया, किसो लंबो आ पर मुख्तसर बुधाया। हजरत अली के टिनी यार मञायो आ, मञाए पाण सां वठी करे हुजूर जे दरबार में आया। जब नबी पाक जे दरबार में आया, हजरत अली तो हवाल वरता है ना बा करायो। हजरत अली हवाल वरता है ना। महबूब जे आड़ो जो चार ही गुलाम वेठा। सुभान अल्लाह, सभी जो सुभान अल्लाह। वाह जो कचहरी होंगी बेटा ऐसा फरमाए था, जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार, हामी हादी हाशमी सरदारे सरदार, सुहे सहाबिन सथ में मज मस्जिद मनियादार, पो चारई चंगा चौधार वाह कदा भी बसी। वाह मुझे महबूब जे साहबन जी कचहरी ठंडी होंदी। घोट मोहम्मद करीम मुसल्ले ते आ, चार ही यार आगे गोड़ा बनी बैठा। सभी जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह, मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। हबीब करीम जी ज़ात बाबरका जे आॾो जमल ओलाम वेठा, पाण मरहबा कयूं, सभिनि खे खीकारियो, खीकारे ख़ुश ख़ैराफ़ी त करे पाण मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खिलन थी। पाण महबूबन करीम जी ज़ात तबस्सुम फरमायो, खिली ॾिनो, कुर्बान हबीब जे खिलण था। अरे जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उस निगाहे इनायत पे ला मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पे सलाम, शमए बज़ में खुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर के फरमायो, ओ अबू बकर सिद्दीक, तो जेका पंहिंजे टिनि यारनि सां सलाह कई कचहरी में, उतां उथी अली वटि आयो, असां सभु मां मुहम्मद खे मालूम। सलाह काथे पई थे, खबर काथे पई पए। अरे दूरो नजदीकों से सुनने वाले वो कान, काने लाले करामत पेला मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पेला सलाम, शमए बज़ में हिदायत। ओ प्यारा सिद्दीक जे लब्बैक या रसूल अल्लाह, जेका तो सलाह पंहिंजे साथन सां कई उहा मूंखे मालूम आहे, ऐं उस्मान जेका कुर्बानी ॾिनी आहे सा बि मूंखे मालूम आहे। उस्मान साईं छा चयो हुआ याद आहे? शादीअ जो ख़र्चो कंहिंजी शादी ख़ातून जी, चओ चओ कंहिंजी शादी, ॾाढे ॻाल्हि। तुंहिंजो कातिल दुश्मन तुंहिंजे न्याणीअ जो ख़र्च शादी जो कंदो, भला तुंहिंजो ज़ाती दुश्मन तुंहिंजे शादीअ जो ख़र्च कंदो? ख़र्च सजण कंदा आहिनि, पंहिंजा कंदा आहिनि, हियाव जूं पाड़ूं उहे ख़र्च कंदा आहिनि, अज़ीज़ कंदा आहिनि, दिल घुरिया मन घुरिया यार कंदा आहिनि। मुंहिंजे महबूब करीम फरमाइनि था पिया, ऐं प्यारा ग़ुलामो, उस्मान गनीअ जे क़ुर्बानीअ जी बि मूंखे ख़बर आहे, जेका अलीअ सां वाइदो करे आयो आहे। पर ॻाल्हि ॿुधो, अवां सलाह कई, मूंखे सभु ख़बर पई, अवां मशवरो पाण में पियो टिनि यार उहो बि मालूम आहे,
अली वट आया वो भी मालूम आ, उथी हलिया हो वो भी मालूम आ, पर तवा पता ही कोन आयो। अवां जे अचण खां अॻु में मां वटि अल्लाह वटां जिब्रील आयो आ। तो या रसूल अल्लाह इहो रिश्तो अलीअ खे ॾेई छॾिजा। वाह खातून जन्नत, वाह खातून जन्नत का कुर्बान वजा। मुझे प्यारे नबी करीम जी प्यारी न्याणी आ, नबी की लाडली बीबी, वली की माँ, शहीदों की उधर जलवा नबूवत का, विलायत का, शहादत का। नबी करीम जी न्याणी आ, अली अल मुर्तजा जी घरवारी आ, हसनैन करीमैन जहिड़ी अम्मा है, अहिड़ी दुनिया में औरत न का आई या न का ईंदी। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हजरत अली के फरमायो, प्यारा अली के लब्बैक या रसूल अल्लाह, तू लजारू आ, लजी तो थे कंध हेठ करे वेठो आ, त कीअं नबी करीम खे चवा अल्लाह पाक तुंहिंजी सिफारिश मोकिलिया, तू ॻाल्हाए न ॻाल्हाए, जिब्रील तुंहिंजे पारां मूंखे चई वियो आ। सुभान अल्लाह। उस्मान लब्बैक या रसूल अल्लाह, वाइदो कयो थी जे हाओ क़िबला, जे खणी आ पैसा ॾोकर खणी आ। वाह वाह। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ किताब लिखनि था पिया, सीरत लिखे थी पई, तारीख़ लिखे थी पई, माण्हू पैसा करे खणंदो आहे 500 600 1000। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु घर वियो आहे। उन ज़माने में नोट कोन हूंदा हुआ, गेॾियूं हूंदियूं, नक़द हूंदी हुई, ॾोकड़ पैसा चांदी सोन जा हूंदा हुआ। पोती विछाए झोली भरे खणी महबूब जे दरबार में पेश थो करे, बिना हिसाब जे, बिना ॻणप जे, जेतिरी झोली भरे सघियो आहे खणी सघियो आहे। हबीबन करीमन जे आॾो आणे रखी हज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो, उन माल मुबारक खे खोलनि था, खोले महबूब पाक हिकिड़ी लप बुक भरे हज़रत अबू बकर जे झोली में विधी आहे, वरी ॿी लप भरे अबू बकर जे झोली में विधी आहे, टी लप भरे अबू बकर जे झोली में विधी आहे। पाण फरमाइनि था, ऐं प्यारा अली तूं अबू बकर सां गॾिजी वञ, बिलाल खे बि बचियूं वञो, अबू ज़र गफ़ारी खे बि बचियूं वञो, ये 4 ॼणा वञो, वञी बाज़ार मजा अलीअ जे शादीअ जो सामान ख़रीद करे अचो। पर ख़रीदारी उन्हनि शयुनि जी कजो जंहिंजे लाइ सलाह सिद्दीक़ ॾेव, जंहिंजे लाइ मशवरो अबू बकर सिद्दीक़ चयो जे हीअ शइ वठणी आहे त वठिजो, जे हीअ शइ न आहे वठणी त न वठिजो। जेके शयूं तव्हांखे सिद्दीक़ अकबर चवे से वठंदा अचो। मुंहिंजा दोस्त अल मुख़्तसर सामान वठी, खुशबू वठी, कपड़ा वठी हबीब करीम जे दरबार में आंदो वियो आहे। ख़ातून जन्नत जो निकाह शरे ख़ुदा सां थियो आहे। हाणे मूंखे ॿुधा त जंहिंजे शादीअ में सिद्दीक़ जो हथ हुजे, जंहिंजे शादीअ में फारूक आज़म जो मशवरो हुजे, जंहिंजे शादीअ में उस्मान ज़िन्नूरैन जो ख़र्च हुजे, जंहिंजे शादीअ में सहाबा किराम राज़ी हुजनि, जंहिंजे शादीअ में जिब्रील ख़ुदा वटां पैगाम खणी अचे, जंहिंजे शादीअ में महबूब मोहम्मद जी रज़ा सामने हाल न हुजे, ओड़ी पाक दामन बीबीअ जे पेट मां हसनैन न ॼमंदा त ॿियो केरु ॼमंदा। भाग वारी अम्मा तो बच्चा भी भाग वारा। बेटा ऐसा फरमाया था, भली जायूं माहरूं अरे सदियूं साल हल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा जाया कया। खराज शरीफ रहंदा हुआ सदरू शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। हिजरत जो ॿियो साल आहे। कहिड़ो साल सही? हिजरत जो ॿियो साल आहे। महबूब करीम जे हिजरत खे 2 साल गुज़री विया हुजनि। महबूब करीम जी प्यारी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के पहिरों फर्ज़ंद ॼाओ आहे इमाम हसन। वरी थोरनि ॾींहंनि खां पोइ साल गुज़रियो आहे, इमाम हुसैन अम्मा जे पेट में आहे। अञा ॼाओ कोन्हे, अञा अम्मा जे पेट में आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी चाची हजरत अब्बास जी घर वारी बीबी साहिबा जो नालो आहे बीबी उम्मुल फदल सब रज़ी अल्लाह ताला अन्हा। महबूब पाक जे घराने जी
खानदान जी चाचे जी लज्जा चाचे जो नंगवा महबूब जी उम्मत जानी हबीब जे घर में अचण वञण वारी हिकड़े ॾहाड़े सुबुह जो सवेर आई पर मुंह बीबी साहब जो नथो पियो घबरायल परेशान नबी करीम जी ज़ात बाबरकत फरमाइन था ओ चाची छो परेशान तुझे मुंह ते गम जा आसार तोखे मां गर्ते में तो ॾिसा हज़रत उम्मुल फज़ल हुजूर जी चाची थी चए या रसूल अल्लाह राइतु हुल्मन मुनकरन ओ खुदा जा प्यारा हबीब अॼु रात में ख्वाब लॻो पर ॾाढो दर्दनाक ख्वाब ॾाढो हैरतनाक ख्वाब ॾाढो ॾुखियो ख्वाब उन ख्वाब मूंखे ड्रिॼारे छॾियो उन ख्वाब जे करे मां परेशान थी तो वटि आई आहियां ऐं अल्लाह जा हबीब मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधाए खुदा जे महबूब फरमायो प्यारी चाची ख्वाब बयान कर त ताबीर मोहम्मद तो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हमल सां है चाची ख्वाब थी रहे नबी करीम के घबराए जी बुधाए थी पई केड़ो ख्वाब या रसूल अल्लाह इन क़ितातन मिन जसदिक कद क़ुतिअत ऐ खुदा जा महबूब रात मु ख्वाब ॾिठो त अहां जे पाक जिस्म जो गोश्त वढजी पियो अहां जे पाक जिस्म जो गोश्त वढजी पियो ऐ ओ वढल गोश्त मुंहिंजे झोलीअ में थी पियो या रसूल अल्लाह अहां जे जिस्म जो गोश्त वढजी पवे ऐं मुंहिंजे झोलीअ में पवे मूंखे ॾाढो गणतीअ वरायो अलाए छा ॻाल्हि खुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था राइत मुबारक ओ मुंहिंजी प्यारी चाची तोखे लख लख मुबारकूं हुजनि तो तमामु भलो ख्वाब लधो छा लधो थी हिकिड़े माण्हू ख्वाब लधो त मुंहिंजो ख्वाब ॾिसो त कहिड़ो ज़ाहिर में ख़तरनाक क़िस्म जो आहे मां ख्वाब लधो ख्वाब को माण्हू लहे त दरियाह सॼो मूंखे एॾी उञ लॻी आहे जो सॼो दरियाह पी वियो आहे ज़ाहिर में दरियाह पीए हा का सुठी ॻाल्हि त कान्हे या त हिकिड़ी जलंधर जी बीमारी थी पई इंसान खे जो पाणी पीए ढव ई न थिए इमाम इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैहि वॾो हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे ताबई हो उन जी ख़िदमत में वो वियो ताबी रखंदो हो बुज़ुर्ग साईं मां ख्वाब लधो आहे अब छा ॾिठो थी साईं मां ख्वाब लधो आहे त मां दरियाह सॼो पीओ आहे एॾी उञ लॻी आहे जो दरियाह पीओ आहियां सॼे दरियाह जो चुको बि न रहियो आहे इब्न सीरीन फरमाए थो तोखे मुबारक हुजे तूं क़ुरान जो हाफ़िज़ थींदे क़ुरान जो हाफिज थी दे कुरान तुझे सीने में ईंदो जंहिंजे सीने में कुरान आहे तुंहिंजे सीने में दरिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख्वाब तो चाची खतरनाक ॾिठो आहे कहिड़ो त जिस्म जो गोश्त कटजी पियो आहे कटियल गोश्त तुंहिंजे झोली में पियो आहे अबा तूं न पंहिंजे पुट पीउ भाउ पीर मुर्शिद उस्ताद खे ॾिसी त हुनजो गोश्त वढिजी पियो आहे त ॾुख थिए या न किन करे तो खुदा करे साईं अॻिते हले ॾुख थींदो न बा सचे मुरीद खे ॾुख थींदो आहे बा आओ न सही पंहिंजे पीर खे मुर्शिद खे उस्ताद खे ॾुख में ॾिसे त ॾुख थींदो न सही ऐं वाक़ई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त गोश्त वढिजी पवे ऐं वढियल गोश्त झोली में पवे त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे पर महबूब सही खिली फरमाइनि था चाची भलो ख्वाब लधो थी साईं भलो वरी कीअं आहे अवां जो गोश्त कटिजी पियो आहे पाण फरमाइनि था मुंहिंजी फातिमत ज़हरा ॿिनि धीअनि सां फातिमत ज़हरा हमल सां फातिमत ज़हरा जे पेट मुबारक में बचड़ो आहे पुटु आहे उहो ॼमंदो जेको मां मुहम्मद जे गोश्त जो हिसो हूंदो ऐं तूं हुनजी दाई थींदी हुनखे पालींदी हुनखे कच्छ में विहारींदी झोलीअ में हुनखे रखंदी इहो सम्झ त मुंहिंजो गोश्त तुंहिंजो झोली में थी वियो आहे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात हुसैन खे पंहिंजो गोश्त सॼो आहे महबूब पाक हुसैन खे पंहिंजे जिस्म जो हिस्सो सॼो आहे पाण फरमाए त अल हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन मां हुसैन मझूं आहियां हुसैन मां मझूं आहे इहे माना मां हुसैन जो आहियां हुसैन मुंहिंजो आहे बीबी साहिबा ॾाढी ख़ुशि थी हाणे आम तरह सां मुल्ला चवंदा आहिनि मुल्ला अबा कहिड़े हिकिड़ा अथव मुल्ला ॿिया अथव मवाली खुदा असांखे ॿिन्ही खां बचाए चओ आमीन
तहांजे ख्याल में जंजी दिगी दाढ़ी सो मुला न न भली दाढ़ी कूड़ाए मुछूं भिरूं शाह बचाएस और नबी के पाण जहिड़ो चवे हुजूर जे इल्म गैब जो इनकार करे नबी करीम के बशर चवे हुजूर करीम के हाजिर नाज़िर न मने औलिया अल्लाह जे करामात जो मुनकर होजे खुदा जे महबूब जे मौजज़न जो मुनकर होजे हुजूर जे क़यामत जे शफाअत जो मुनकर होजे इहो थव मुल्ला इन्ही खोशर खुदा पनाह जे चवामी इन जो ॿियो नालो आहे वहाबी ॿियो नालो कहिड़ो आहे बा इन खोशर खुदा पनाह ॾींदो हाणे मुल्ला चवंदा आहिनि त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर कान्हे का त माउ जे पेट में छा आहे नर आया मादी आहे धीउ आया पुट आहे औलाद आहे या न आहे हाणे तव्हां खां मां पुछां थो हुसैन ॼमे ई कोन थो मोहम्मद करीम अॻे ई ॿुधाए थो बुधायो मुझे आकाया न मालूम तो नबी करीम की खबर है महबूब जी ज़ात बाबरकात के खबर है पर महबूब जे गुलामन के भी खबर है हिकिड़ो वाक़ियो विच ते अची वियो दिमाग़ ते त ॿुधाए छॾ सलात पढ़ंदो हल अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मोहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जेकॾहिं मां कंहिं अहल सुन्नत जे किताब जी ॻाल्हि कंदुसि चवंदा पंहिंजी ॻाल्हि ठाही अथई इहे न अथई जेकॾहिं कंहिं सुन्नी मौलवीअ जी ॻाल्हि कंदुसि छा चवंदा पंहिंजी ठाही ॾे हाणे ॻाल्हि कयई थो वहाबन देवबंदन जे पीर जी मौलवी अशरफ अली थानवी मौलवी आहे वहाबन जो मशहूर उन्हीं हिकिड़ो किताब लिखियो आहे अरवाहे सलासा उन्हीं अरवाहे सलासा में थो लिखे त हिकिड़ो मौलवी हो असांजो मौलवी हो जंहिंजो नालो हो अब्दुल रहीम मुंहिंजो नाले भाई हो नालो छा साहबा किथां जो वेठल हो रामपुर जो किथां जो सही रामपुर हिंदुस्तान जो हिकिड़ो शहर आहे छो त मौलाना अब्दुल रहीम रायपुरी जेको हो उन जो तावीज़ ॾाढो लॻंदो छा लॻंदो हो साईं तावीज़ ॾाढो लॻंदो मौलवी अशरफ अली थो लिखे मां वटि किताब पियो आहे जेकॾहिं को चवंदो त ॾेखारींदोसां पर तावीज़ में गारंटी ॾींदो हो गारंटी कहिड़ी तावीज़ ॾेई चवंदो हो त धीअ ॼमंदई त धीअ ॼमंदी हुई जे चवंदो हो पुट ॼमंदो त पुट ॼमंदो माना मौली साहब अॻे ई ॿुधाईंदो हो तावीज़ ॾियण जे टाइम ते त तुंहिंजे ज़ाल खे धीअ आहे या तुंहिंजे ज़ाल खे पेट में पुट आहे मौली अशरफ अली तो चवे त जीअं चवंदो हो तीअं थींदो हो राजन हिन खे आज़मायो हो कॾहिं बि मौलवी अब्दुल जो तावीज़ खता न वियो जीअं चवंदो हो धीअ त धीअ पुट त पुट हाणे इहा ॻाल्हि आहे मौलवी अशरफ अलीअ जी कंहिंजे लाइ पंहिंजे मौलवीअ जे लाइ पंहिंजो मौलवी माना वहाबी मौलवी जे लाइ हिननि जे मौलवीअ खे एतिरी ख़बर पए पई त माईअ खे पुट पेट में आहे जहिड़ो मौलवी साहब जे तावीज़ में अल्ट्रासाउंड हुजे अॼुकल्ह अल्ट्रासाउंड हिकिड़ी मुंहिंजा दोस्त एक्सरे जो क़िस्म आहे उहो बि अञा इन मंज़िल ते कोन पहुतो आहे कॾहिं कॾहिं ॿुधाईंदो आहे कॾहिं न बि कॾहिं ॿुधाईंदो आहे पर मौलवी साहब खे एतिरी ख़बर पए पई वरी साॻो अशरफ अली थो चए त नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान आई मुंहिंजा प्यारा दोस्त दी रज़ा इंसाफ़ कर अल्लाह पाक खां पनाह घुरो हे पंहिंजे मौलवियुनि जे लाइ बि चवनि था पिया त असांजे मौलवीअ खे धीअ पुट जी ख़बर पवंदी नबी करीम खे ख़बर कान थी पए रब करीम जो कसम आहे अल्लाह जे वलियनि खे भी खबर है महबूब मोहम्मद करीम के भी खबर है दुरूद पढ़तगार के पूरा करो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मोहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम मुंहिंजा प्यारा दोस्त अदीरो हबीबन करीमन छा ॿुधायो तलदी फातिमत इंशाअल्लाह गुलामन ओ मुंहिंजी चाची साइण तो जेको ख्वाब लधो आहे त मुंहिंजो गोश्त जो टुकड़ो वढिजी पियो आहे इन जो मतिलब इहो आहे त फातिमत ज़हरा खे इंशाअल्लाह ताला फर्ज़ंद ॼमंदो पुटु ॼमंदो भाग वारो ॼमंदो इहो गोश्त महबूब मोहम्मद करीम जो हूंदो तूं हुन जी दाई थींदी तूं हुनखे पंहिंजे झोलीअ में पालींदी तुंहिंजे झोलीअ में वॾो थींदो तूं हुनखे खीर पीआरींदी ताबीर इहो आहे त मुंहिंजो गोश्त तुंहिंजे झोलीअ में अची वियो आहे थोरा ॾहाड़ा थिया चद ॾहाड़ा थिया फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण संभालियो आहे अल्लाह जे फज़ल करम सां सोणो हुसैन ॼाओ आहे सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह
काथे तो जमे मदीने में, कलावा काथे तो जमे पाक मदीने जे शहर में, जैके जमदई मदीने जो पानी मिले, जमदई जैके अली जी झोली मिले, जमदई जे वात मुबारक में खातून जन्नत जो खीर वञे, जमदई जैके मुस्तफा जा हथ नसीब थन, महबूब जूं दुआऊं नसीब थन। अबासो मैदान मल्हाईंदो या न, करबला मल्हाईंदो या न, हबीबन करीमन खे इत्तला कयो वियो खुदा जो महबूब आयो आ, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात खुश थिया, पंहिंजे न्याणीअ सगोरीअ खे महबूब मुबारक ॾिनी आ। हबीबन करीमन पुछो आ, ओ मुंहिंजी फातिमा ज़हरा, अल्लाह जो कानून आ त ॿार ॼमे ॼमण सां फौरन हुनखे विहंजारजे, विहंजारे हुनजे साॼे कन में बांग चइजे, खाॿे कन में तकबीर चइजे, त जीअं ख़बर पए ॿार खे त मां मुस्लमाननि जे घर में आयो आहियां। असांजा रवाज ई पंहिंजा, ॿार ॼमंदो चइबा कोठ जी कुराड़ी जेका हुजे, कुराड़ी उन खे कोले अचो त ॿार खे पिक विझे त आढड़ो ॿुढड़ो थिए। सम्झो था न, तव्हांजी रमा ॻाल्हि शाहपुर वारनि जी कोन थो कयां, ओ मां पंहिंजे ठरी बीरवाज जो ॻाल्हि कयां। अलाए कावड़ जी न पओ त असांखे थो चवे, पोइ छा कंदा जो ॿोले जेका ॻोठ में फाद हूंदी पुरकुराड़ी, सम्झो था न सही, झूर अखियुनि मां पिचूं पियूं वहंदुसि, नसवार जो चपचो वात में पियो हूंदुसि, उहा ईंदी हाणे उहा अचण सां अची छोरे खे पिक विझंदी, छाजे लाइ त पोड़ी आ आढड़ो ॿुढड़ो थिए। अबा हाणे मूंखे ॿुधाइण जेके उथंदे ई नसवार वारी थुक वात में पैसो थींदो मुफ्ती साहब, थींदो हाजी साहब, थींदो को रूहानी पेशवा, धगा न छोड़ींदो त ॿियो छा कंदो, पलावा खीसा न कतरींदो त ॿियो छा कंदो, पीऊं था चर्स घुमूं था अर्श इहे न कंदो त ॿियो छा कंदो, अबा निभागो न थींदो त ॿियो छा थींदो। इस्लामी रस्मूं सिखो, मुसलमान थे मुहम्मदी बणजी ॾेखारियो, अरे सच्चा सच्चा हुसैनी थी ॾेखारियो। ये रस्मूं छॾे ॾियो, रवाज छॾे ॾियो, रसूल करीम जी शरीयत सिखो। नथी अचेव त आलमनि खां पुछो, मौलवनि खां पुछो, उस्तादनि खां पुछो त बच्चो ॼमे त छा कजे, गुज़ारे वञे त को छा कजे, मुंहिंजा सोणा निकाह पढ़जे त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। दीन सिख त क़यामत में हुसैन सां गॾु हुजे। नाम सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तर्जुमा थी क़िबला हाओ तो जो इंतजार आती बाग गजीस। वाह वाह, मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत हुसैन अली मकाम के सीने से लगायो, सीने से लगाए महबूब बाजा चप हुसैन जे चपन ते रखिया, महबूब करीम जी ज़ात हुसैन जूं अखियूं चुमियूं, हुसैन अली मकाम जी पेशानी ते बोसा ॾिननि, बोसा जे पोइ हज़रत हुसैन जे कंध ते चुमियूं ॾिनियूं, कंध ते चुमियूं ॾिनी, मुंहिंजे हबीब साॼे कन में बाग चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बाग ख़त्म करे वरी खाधे कन में मुंहिंजे हबीब तकबीर चई आहे। तकबीर चवण खां बाद हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे बचे खे हथ में खणी फरमाइनि था, ओ मुंहिंजा बच्चा, बाग नमाज लाइ हूंदी आहे, तकबीर नमाज लाइ हूंदी आहे, नमाज जो आज़ान सद आहे, तकबीर नमाज जो ऐलान आहे। तोखे ॼमण सां मां महबूब मोहम्मद करीम कन में बाग चई आहे, तकबीर चई आहे, सम्झी वञजांइ त महबूब मोहम्मद करीम तोखे ॼमण सां नमाज जी वसियत थो कयां। अल्लाह ओ बचड़ा, मां महबूब तोखे ॼमण सां नमाज जी वसियत थो कयां। नमाज जी छा जी साईं? सोने हुसैन अली मकाम जेको अजो जावल आहे, नंढड़ो जावल आहे, नाने जे झोलीअ में आहे, अञा नानो बि कोन रखियो आहे। हबीब बाग चई आहे, बाग चवण खां पोइ महबूब जे वसियत जा लफ़्ज़ चया आहिनि। हुसैन पंहिंजो ज़ुबान हाल सां थो फरमाए, ज़ुबान काल सां न, ज़ुबान हाल सां फरमाए थो, ओ मुंहिंजा प्यारा नाना, तो कंहिंखे बि कन में बाग
कया माई भाग वारो हाँ जो मुझे कन में बांग चई थी नमाज जी वसियत कई थी मुखे नाना करीम अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम इन नमाज जो अहिड़ो शान बुलंद कदुस जो अहिड़ी के नमाज पढ़ी कान हूंदी। नमाज़ी ॿिया बि घणा हा उन सही ॻाल्हाइबा नमाज़ी आबिद पर हुसैन जी नमाज जहिड़ी कंहिंजी नमाज कान्हे का। उसकी हिम्मत पर अली शेर खुदा तो नाज है उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो आबिद ॿिया भी घणा ज़ाहिद ॿिया भी घणा हज़रत हुसैन आली मकाम पंहिंजे नाने साईं सां वाइदो कयो आहे ओ मुंहिंजा प्यारा नाना तो मुंहिंजे कन में बांग चई आहे बांग नमाज़ जो सॾु आहे तकबीर नमाज़ जो ऐलान आहे तो अल्लाह जे हबीब मूंखे शरफ़ ॾिनो आहे नवाज़ियो आहे इंशा अल्लाह ताला तुंहिंजे बांग जी बि लज रखंदुसि त तुंहिंजे तकबीर जी बि लज रखंदुसि। उहो वक़्तु ईंदो जो कातिल लईन मस्त था खंजर की वार में पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। कातिल पंहिंजे तलवार जे वार में मस्त लॻो पियो हो करबला जी तकल ज़मीन ते हुसैन आली मक़ाम जे ज़ुबान ते जारी आहे सुभान रब्बियल आला। ॾाढे त चओ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। ऐं मुंहिंजा मौला तूं मुंहिंजो रब आहे तूं मुंहिंजो पाक आहे तूं मुंहिंजो रब करीम आहे जेको सभिनी खां पाकनि पाक आला बुलंद आहे। अॼु हुसैन आली मक़ाम चए थो मुंहिंजो सिर वधिजे त वधिजे ख़ुदा जो नालो बुलंद थिए। जेको अल्लाह जे नाले खे बुलंद करे ख़ुदा ताला जी ज़ात हुन जो नालो बुलंद फरमाए करे। जंहिं हुसैन आली मक़ाम नबी करीम जे शरीयत खे बुलंद कयो ख़ुदा हुन जी इज़त खे बुलंद फरमायो आहे। अॼु तूं कम छॾिया तोखे कंहिं अपील कई त मां दुकान बंदि कर तव्हांखे कंहिं चयो त कारोबार बंदि कयो न। असांजा सियासतदान हड़तालूं कराईंदा आहिनि पुलिस जो ॾंडो को वहंदो आहे हिकिड़े पासे खोलाइण वारा ॿिए पासे बंदि करण वारा हिकिड़े पासे दुकान खुलंदा वेंदा ॿिए पासे बंदि कंदा वेंदा। पर अॼु पूरो पाकिस्तान छा पर पूरे आलम इस्लाम में अॼु सॼे दुनिया जा दुकान कारोबार बंदि आहिनि। अॼु हर हिक जे दिलि में हुसैन जी यादि ताज़ी आहे। अॼु सभु कंहिंजी दावा आहे त हुसैन असांजो आहे। आवाज हुसैन आहे हुसैन असर मथे करे जज़ाकल्लाह सभिनि जो हुसैन आहे न साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो हुसैन आहे असांजो हुसैन आहे तव्हांखे मुबारक हुजे। पर मुंहिंजा सोना हुसैन जे पैगाम खे सम्झजा प्रोग्राम खे सम्झजा जंहिं निमाज़ ते हुसैन सिर वधाए असां वरी हुसैन जे यादगार जे बहाने सां कई निमाज़ूं कज़ा करे छॾियूं ऐं माण्हुनि खे छा चयो त बाबा बसि हुसैन जे ग़म में ॿ टे ॻोढ़ा वहायो निमाज़ तव्हां त माफ़ आहे। मां तव्हां तो सच ॿुधाइजा हुसैन जो रूह ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो। हुसैन जे रूह खे राज़ी करिणो थी त हुसैन जी निमाज़ अदा कजां हुसैन जे फर्ज़ खे अदा कजां हुसैन आली मक़ाम जे तरीक़े जे मथां हलण जी कोशिशि कजां। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायो अम्मा हाणे हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला खे बांग बि चई अथमि तकबीर बि चई अथमि नालो कोन था खणनि बच्चे मुबारक खे बांग बि चई अथमि तकबीर बि चई अथमि। मुंहिंजे शरीयत जो कानून आहे त नालो रखबो सते लिहारे कंहिं लिहारे बा असां वरी छा कंदा आहियूं छठी छा बा ॾाढे त चओ छठी हराम आहे चओ चओ छठी तव्हां ज़रूर चवंदो वञ भेड़ा वॼाए भेड़ाए अब्बा ॾाॾा पर ॾाॾा कंदा आया चङो फाथासीं मुफ्तीअ खां चयो छठी हराम आहे। मर्दनि खां कावड़ माइन खे घणी लॻंदी
छारे छठे जो शौक़ उनखे घणो हूंदो आहे बा छठी अथव वाण को रस्तो रवाज असां मुस्लमाननि जो तरीक़ो आहे अक़ीक़ो छा आहे बाबा वाणिया कंदा आहिनि छहे ॾियारे कुटी भोरे सम्झो था न साईं मिठाई कंदा आहिनि इहो वाण को रवाज आहे पर जंहिं कलमो चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन वटि छठी कान्हे का उन वटि सते ॾिहाड़े अल्लाह ताक़त ॾेई जेकॾहिं पुट ॼाओ थी त ॿ बकर कुर्बान कर न्याणी ॼाई थी त हिकिड़ो बकर कुर्बान कर भला जे ग़रीबी हाल थी त हिकिड़ो बि तो जो अल्लाह क़बूल कंदो पर बकर अहिड़ो हुजे जहिड़ो कुर्बानीअ जो हूंदो आहे उनखे अल्लाह जे राह में कुर्बान कर कुर्बान करे गोश्त टे हिसा कर हिकिड़ो हिसो तुंहिंजे लाइ आहे हिकिड़ो हिसो दोस्तनि जे लाइ आहे हिकिड़ो हिसो माइटनि मिटनि जे लाइ आहे टे हिसा करे गोश्त विराए छॾे नबी करीम फरमाए था जंहिं ॿार जो अक़ीक़ो कयो वेंदो आहे उहो ॿार बा अख़लाक़ थींदो आहे दुनिया जे मुसीबतुनि खां बचंदो आहे उहो जेको जानवर ॿार जे नाले कुर्बान कयो अक़ीक़े वारो उहो अक़ीक़े वारो जानवर ॿार जे सिर जो सदको आहे हर दुनिया जी मुसीबत खां ॿार बचल हूंदो एक्सीडेंट खां बचंदो हादसे खां बचंदो ओचिती बीमारी खां बचंदो ओचिते मौत खां बचंदो बद अख़लाक़ी खां बचंदो जिन्नात खां बचंदो घणनि मुसीबतुनि खां बचंदो मुस्तफ़ा फरमाइनि था पिया त मुंहिंजो बाबो ग़रीब हो मुंहिंजो ॾाॾो बि ग़रीब हो मुंहिंजे ॾाॾे ग़रीबी हाल में मुंहिंजो अक़ीक़ो कयो हो मुंहिंजो बाबो त अॻे ई गुज़ारे हो पर मां दुनिया ते अची पंहिंजो अक़ीक़ो वरी पाण बि कयां थो मुस्तफ़ा करीम पंहिंजो अक़ीक़ो पाण बि कयो हदीस मां साबित आहे सलात पर्तगाल पूरी कयो मौलाना मोहम्मद वसल्लम प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरों मार्ग पे को तो पाण करीम ने फरमाया खातून सते ॾिहाड़े बचड़े जो नालो रखंदासीं काहे ॾिहाड़े बा छठी कॾहिं बि अर तकड़ी न कजा घर पुछी अचिजा मसीत में वेठो आहे पोइ वाइदो करे फांसी ॾींदे सम्झायो घर बि सम्झायो वञी बा त शरीयत असांखे छठीअ जी मनो कई आहे शरीयत पाक असांखे अक़ीक़े जो हुकुम कयो आहे छा जो हुकुम कयो आहे बा अक़ीक़ो सम्झो था न साईं जानवर कुर्बान कबो बकर कुर्बान कबो दुंबो कुर्बान कबो जेकॾहिं ढगी था कयो त ढगे में घणा भाड़ा हूंदा सत अक़ीक़ा ढगे में थी सघंदा अहिड़े तरीक़े सां सते ॾिहाड़े साईं फरमाइनि था मथे जो वार कूड़ियो ॿार जा सते ॾिहाड़े ज़रूर कूड़ियो पोइ सते ॾिहाड़े वार कूड़े उन्हनि वारनि जेतिरी चांदी तोड़े अल्लाह जे राह में ख़ैरात कयो जेकॾहिं सची कैसर मिलेव ज़ाफ़रान मिलेव हुनखे पीहो साईं फरमाइनि था पीवी ॿार जो मथो कूड़े वा ज़ाफ़रान माउ जे थञ में मिलाए मथे खे थपियोसि त हुनखे ता ज़िंदगी दिमाग़ जी बीमारी न थींदी मुंहिंजो महबूब हकीम नबी आहे असांजो नबी हकीम नबी आहे हिकमत वारो नबी आहे पाण करीम फरमाइनि था पोइ मथो कूड़े अक़ीक़ो कयो अक़ीक़ो करण खां बाद में हाणे सते ॾिहाड़े नालो रखो छा कयो दादा नालो रखो असां ॾिठो आहे ॿार खे कॾहिं कॾहिं खणी ईंदा आहिनि ॿार सां हिनखे फीणो रखो ॿार खे फीणो त रखो पर हेॾी झंड अरे भाई छा आहे के दातार जी झंड आहे कावर त कोन था कयो न मां कंहिंजो नालो त कोन खयो त को शर या बेरोही अबा इहो त कोन चयो न साईं ॿियो त नाल बार वरी मेरी मुतलक़ ॻाल्हि थो कयां बाबा झंड कंदी आहे दातार जी हिकिड़ो छोकिरो मां वटि खणी आया उहे मुंहिंजा पाड़ेसरी नालो बि कोन थो ॿुधायां ज़ात बि कोन थो ॿुधायां इहो इशारो थो कयां साईं छोकिरे खे चोथो ॾींहुं आहे निंड नथी अचे मथे में खणी हथ हणांसि त वार अहिड़ा जहिड़ो लोड़ियूं चयोमांसि बाबा ॻाल्हि ॿुधो हजम वटि खणी वञे 5 रुपया माफ़ हो जाए ॿार जो नथो कूड़ाए या त पोइ थो फीणो रखांसि
चइसि ये झंडा दातार जी मां जो दातार ॼाणा त मां ॼाणा मां दातार खे राति चवंदुसि त मां कूड़ा वठां चइसि हाणे वई दातार जी असां बासी आहे मुंहिंजो बासी आहे त दातार खे खपे खणी खंडर क़ुर जो ख़तमु करी ॾेई अचिजो वार छा कंदो दातार सगोरो इहे वार ॿार जा कूड़ो त निंड अचेसि हुनखे बि ख़ुदा अकुल ॾिनो पैसा मां कोन वरितई मां बि ॼास हा अलाए कोन मिली मां खणी चयां त सही ख़ैर वियो मथो कूड़ाए मोटी आयो खयूं आयो दुकान तो छोड़े निंड हुजे अरे वाह मुआरो फीड़ो त लॻुसी कोन अॻे ई निंड में पियो आहे चइसि त कोई असी मुसीबत का वारनि जी खणी वियो ॿिए ॾिहाड़े मूंखे मिलियो मसीद जी ॻाल्हि आहे भोग न सम्झो ॿिए ॾिहाड़े ते पुछो मां ॿिए ख़बर कजे छोरो अञा सुतो पियो आहे अब आयो झंडियूं छा कंदा पीर खे खपे क़ुर जो ख़तम हा न सही या का फंड बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कोजे उनजो सवाब उनखे बख़्शजे सब हा न सही दातार जो फ़कीर बीठो आहे कांवर जी न पए मुंहिंजे साम्हूं सलाम मिलंदा असां पढ़ंदा वरी ॿियो दफ़ो सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अब आ ॻाल्हियूं सिखंदा वञो यादि कंदा वञो फ़ाइदे जूं अथव इहे तव्हांजे असांजे सिखण जहिड़ियूं आहिनि ॿार ॼमे सते ॾिहाड़े मथो कूड़ियो सते ॾिहाड़े नालो रखो महबूब करीम जी ज़ात आया हज़रत अली बि वेठो आहे ख़ातून जन्नत बि वेठी आहे पाण करीम फरमाइनि था ऐं फातिमत ज़हरा मां मोहम्मद सते ॾिहाड़े आयो आहियां हाणे बचे जो नालो हमेशह माउ रखंदी आहे माउ जी दिलि चवंदी आहे त मां नालो रखां नालो रखियो थी हिकु बिला नालो त दिल में सोचूं वेठी आहियां पर मां नालो हिकिड़ी ॻाल्हि जे करे कान थी रखां कहिड़ी ॻाल्हि जे करे ओ बाबा क़ुर तो ते लथो आहे क़ुर तो मूंखे पढ़ायो आहे अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो अर्रिजालु क़व्वामूना अलन निसा मर्द हाकिम हूंदो आहे औरत हुनजी मातहत हूंदी आहे मां अलीअ जी घर वारी आहियां अली हिन जो बाबो आहे मां अलीअ जी घर वारी आहियां दिलि त चए थी मां नालो रखां पर पंहिंजे हाकिम अलीअ जे हूंदे मुंहिंजी दिलि नथी चवे जेको अली नालो रखे सो मूंखे क़बूल आहे हज़रत अली वेठो आहे हज़रत अली खिली ॾिनो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली देने आ रहे अली लब्बैक या रसूल अल्लाह नालो रखीसे अली जे दिल में इरादो आ त नालो रखास हरब चाबा ॾाढे गल छा हरब हे वॾी हरब छाजे करे त हरब नाले हुजूर जे खानदान में नबी पाक जे खानदान में अली साईं जे खानदान में हिकिड़ो वॾो बहादुर थी गुज़रियो हो इरादो इहो हो त नालो ई बहादुर जो रखूं पर अली साईं चयो त फातिमा थी चवे त मां अलीअ जो थी ख़्यालु कयां मां वरी कीअं चवां त मां ही नालो नथो रखां अली साईं दिलि में ख़्यालु कयो त मां वरी मोहम्मद करीम जो ख़्यालु थो कयां अर्ज़ कई या रसूल अल्लाह सभई तो या रसूल अल्लाह फातिमा ज़हरा मुंहिंजो ख़्यालु थी करे त मां नालो रखां पर मूंखे वरी तो प्यारे नबीअ जो ख़्यालु आहे तुंहिंजो कीअं न ख़्यालु हुजे मां हाणे त मुस्लमान आहियां तुंहिंजो उम्मती आहियां तो ते कलमो भरियो अथमि पर मां जॾहिं अमर जे पेट मूं आयो हुउसि अखियूं एसी ताईं न खोलियो तेसी ताईं तो मोहम्मद जो दीदार न कयो अली अली आ साईं शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जो बड़े वायतूं तोखे ॿुधाया तुंहिंजो ईमान ताज़ो थिए मथां तोखे को चवई त सुन्नी अलीअ जी तारीफ़ न कंदा खुदा जो कसम आहे जेका तारीफ़ असीं सुन्नी अहल बैत जी कंदा आहियूं अहिड़ी मुखालफ़नि खे ॾांहुं ईंदी कान हो तारीफ़ कोन कंदा गिला कंदा आहिनि गिला हो छा कंदा आहिनि गिला कंदा आहिनि अहिड़ो मंज़र ॿुधाईंदा आहिनि जंहिंमें अहल बैतनि खे मजबूर फाथल कमज़ोर रड़ियूं कंदड़ पिटींदड़ कुटींदड़ दाऊं कंदड़ ॿुधाईंदा आहिनि असीं चवंदा आहियूं त मोहम्मद जो खानदान बहादुर खानदान हा या न
मौला अली शेर खुदा जी अम्मा जंहिंजो नालो आहे फातिमत बिन्त असद हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी सगी चाची आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हुनजे घर जॾहिं ईंदा हुआ अली पेट में हो अञा ॼाओ नाहे फातिमत बिन्त असद जी अली साईं जे अम्मा जी हुज़ूर ते नज़र पवंदी हुई त पाण ई पाण अज़ ख़ुद बेइख्तियार उथी बीहंदी महबूब करीम खां उम्र में वॾी आहे हबीब पाक हुनजे ॾेर जो पुटु आहे भाइटे जी जॻह ते आहे हज़रत अली साईं जा मामाणा फातिमत बिन्त असद जा भाउर पंहिंजे भेण खे चवनि था ओ अदी असांखे या गैरत थी अचे जो भाइटे जे करे तूं उथी बीहे वॾे जे लाइ त नंढो उथंदो आहे पर नंढे जे लाइ वॾो कोन उथंदो आहे तूं मुहम्मद करीम खे ॾिसी छो थी उथी पई फातिमत बिन्त असद हज़रत अली जी अम्मा थी फरमाए ओ मुंहिंजा भाइरो मां ख़ुदा जो कसम कान थी उथां मुंहिंजे पेट में जेको बचिड़ो आहे हुज़ूर करीम ते मुंहिंजी नज़र थी पवे उन बचे जो आवाज़ थी ॿुधा सलातो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ऐं उहो मूंखे मजबूर करे उथारे थो वठे मां उनखे ॾिसां थी त मजबूर थी उथी थी पवां भाइरनि चयो ईअं वरी कीअं हूंदो ॿार पेट वारो सलात थो पढ़े ऐं आवाज़ तूं थी ॿुधी ऐं वरी उहो तोखे उथारे थो असीं तोखे ॿधूं था पिया बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॿाहुनि में रसा विझी सोढ़ो ज़मीन ते वेहारे किला खोड़े हज़रत साहिबा खे तंग करे वेहारनि था त हाणे ॾिसो तोखे उथारे ॿार महबूब तुंहिंजे आॾो अचे उथ त ख़बर पइजी वञे अहिड़ियूं मज़बूत सगरू विधो जो माण्हू चुरी बि न सघे किताबनि लिखियो आहे महबूब पाक जी ज़ात जे अचण जो टाइम थियो जंहिंमहिल बीबी साहिबा जी रसूलुल्लाह जे मथां निगाह पई आहे त रसा टुटी आहे बीबी साहिबा उथी करे थी भाउर हैरान आहिनि ओ अदी चाहे बीबी साहिबा फरमाए थी मां कान थी उतां मजबूरन मूंखे ॿाहिरि थो उतारे हिताए घोट फरमाए था न वञीअ 10 वेड़ियूं 15 पैंड बयास जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हे किरे सला सला तुरंद आवाज़ सला 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 तुरंद मुंहिंजा प्यारा दोस्त जमल जे टाइम ते महबूब ॿाहिरि वियल आहे अली साईं जे अखियुनि मुबारकनि जी ज़ाहिरी सूरत अखियुनि जहिड़ी आहे पर अखियूं कोन था खोलनि 8 पहर गुज़री विया 24 पहर गुज़री विया 48 पहर गुज़री विया 2 दिहाड़ा गुज़री विया अली साईं खीर बि अम्मा जो धाए पियो हर लिहाज़ सां ॿारनि वांगुरु सिहतमंद बि आहे पर काफ़ी दिहाड़ा गुज़री विया अखियूं खोले ई न पियो महबूब करीम मके खां ॿाहिरि आहे अली साईं मके में जाओ काथे जाओ साईं ॾाढे घणा काथे जाओ मके जे शहर में महबूब मके खां ॿाहिरि आहिनि 8 दिहाड़े मोटी आया महबूब करीम खे ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे साईं जे घर पुटु जाओ पर ॿाहिरि आहे सिधो पंहिंजे चाचे जे घर अचनि था चाची साईं पालियो हो महबूब खे उनखे मुबारक ॾिनो ऐं चयो अम्मा तोखे मुबारक हुजे जो ख़ुदा ताला तोखे फर्ज़ंद ॾिनो आहे बीबी साहिबा फरमाए थी बच्चा हाओ ऐं मुंहिंजा महबूब हाओ फर्ज़ंद जाओ आहे पर ख़बर कान्हे का अखियूं फटे ई कोन थो 8 दिहाड़ा गुज़री विया आहिनि ज़ाहिरी अखियूं अखियुनि जहिड़ियूं आहिनि ॾिसे बि कोन थो अखियूं बि खोले कोन थो हबीब जी ज़ात अञा नबूअत जो ऐलान बि कोन कयो आहे ख़ुदा जो महबूब फरमाइनि था चाची घबराइण जी का ज़रूरत कान्हे का तुंहिंजे बच्चे खे ख़ुदा वॾियूं अखियूं अता फरमायूं आहिनि वॾी नज़र अता फरमाई आहे पर अखियूं हिनजे करे कोन थो खोले जो तुंहिंजे पेट में कसम खणी आयो आहे त दुनिया ते वेंदुसि त पहिरीं मुहम्मद जो दीदार कंदुसि या रसूल अल्लाह हक़ चाहे इरादो करे आयो आहे पक्को पहो पचाए आयो आहे त जेसीं ताईं दुनिया ते वञा पहिरों हबीब जो दीदार न कयां अखि न खोली उथ दरी ॾिसां त मुहम्मद करीम जो मुंहुं ॾिसां हबीब जो चेहरो पाक ॾिसां महबूब जो चेहरो ॾिसो इबादत आहे जंहिं मुंहिंजे हबीब जे चेहरे खे ईमान सां ॾिठो त जहन्नम जी बाहि हराम
जै मुझे हबीब जो इश्क सा ईमान सा दीदार कयो सो जन्नती आ तो पक्को मोमिना बहाओ न सही मोमिना है न हो सही। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमान था चाची भा मुखे दे अली मुखे दे तो मां झोली में खरास पानी अखियूं खोली जंहिंजे इंतजार में असो अची वियो आहे हबीबन करीमन सोने शेरे खुदा के झोली में झलियो आहे। हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात झोली में झलींदा विया अली से अखियूं खोले मुस्तफा जो दीदार तो करे। और मुझा प्यारा भाव अज़ीज़ करीम महबूब खिदमत में अर्ज़ पे कयो हजरत अली फरमाइन था या रसूल अल्लाह हजरत फातिमा ज़हरा मां अली जो ख्याल कयो आहे मां अली वरी तो जो ख्याल छो कया त मां नालो बच्चे जो कोन रखंदुसि जेको तूं रखी सो मूंखे क़बूल आहे। महबूब करीम जो फौरन ख्याल हलियो वियो त फातिमा ज़हरा थी चवे त अली रखे अली थो चवे त नालो मां रखा है ना सही या रसूल अल्लाह नालो तू रखो हाणे ॿई ख्याल मुंहिंजो पिया कनि हाणे मां वरी पंहिंजे रब ते थो छॾियां जेका मुंहिंजे रब जी मर्ज़ी। हजरत अली करमल्लाहु वजह करीम के नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमान था ओ प्यारा अली तो ऐं फातिमा बिनी गद्दी मुंहिंजो ख्याल कयो आहे मां वरी रब जो इंतजार थो कयां रब करीम वटां वही आयो आहे खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुंहिंजे दिल खे ॼाणा थो राज़ खे ॼाणा थो तुंहिंजे दिल में आहे पर ज़बान सां चवी कोन थो तुंहिंजी मर्ज़ी आहे त बच्चे जो नालो हुसैन रखा मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त नालो हुसैन रखी जेका तुंहिंजी मर्ज़ी सां मां रब जी मर्ज़ी आहे। हाणे तूं मुस्लमान खां मां पुछां थो काफ़िर जा मुस्लमान ईमान सां ॿुधाए त सोने हुसैन जो नालो अल्लाह वटां तजवीज़ थी अचे कंहिंजो नालो माउ रखे कंहिंजो नालो मासी रखे कंहिंजो नालो चाची रखे कंहिंजो नालो भेण रखे कंहिंजो नालो पीउ रखे ऐं जंहिं करबला जे शहीद जो नालो रब करीम तजवीज़ फरमाए उनजी बि का फज़ीलत हूंदी या न हूंदी उनजो को शान हूंदो या न हूंदो। सलात पर त हुसैन जे शान जो ॿ टे हदीस ॿुधाए मौलाना मोहम्मद आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। प्यारा दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों हुजूर करीम जी ज़ात फरमाइन था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलल जन्नह मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हिकिड़ो ॾिहाड़ो आहे मुंहिंजो प्यारो आका ज़ोहर जी नमाज़ जे लाइ मस्जिद नबवी में आयो आहे महबूबन करीमन सुन्नत ॾाई आहे सुन्नत मुंहिंजो हबीब पढ़े थो पहिरीं रकात हबीब पूरी कई आहे ॿी रकात में मुंहिंजो हबीब बीठो आहे हुसैन आली मकाम पंहिंजे नाने जे घर में रहंदो आहे नाने साईं जो घर मस्जिद नबवी सां गॾियल आहे विच ते रुॻो दीवार आहे शर ख़ुदा तो असांखे दीदार कराए। हुसैन आली मकाम घुमण जहिड़ो आहे हलण जहिड़ो आहे दौड़ जहिड़ो आहे अम्मा साण घर में वेठी आहे घरां निकितो आहे महबूब जे घर जी भित कपी मस्जिद नबवी में आयो आहे कमल छत पियो निहारे कमल दरियूं पियो निहारे कमल दरवाज़ा पियो निहारे कमल फर्श खे पियो निहारे कमल वरी पंहिंजे नाने महबूब मोहम्मद में पियो निहारे। महबूब पाक हिकु रकात पढ़ी आहे ॿी रकात में मुंहिंजे हबीब रुकू कयो आहे रुकू करे मुंहिंजो हबीब पाक सजदे में वियो आहे हुसैन डोड़ंदो आयो आहे डोड़ंदो मुंहिंजे महबूब करीम सजदे में मथा खुले ते चढ़ी वेही थो रहे नंढड़ो आहे अब हाओ न सही नंढड़ो ॿार आहे महबूब उनखे हमेशह कुले ते खणंदा हुआ झोली में रखंदा हुआ प्यार कंदा हुआ हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला महबूब करीम अलैहिस्सलाम जे कुले मुबारक ते कंध मुबारक ते ॿई पासा डंगू डंगू मुबारक फेराए हिकिड़ी टंग हिन पासे कई आहे ॿी हिन पासे कया महबूब जे कुलनि ते चढ़ी वेही रहियो सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह दुरूद शरीफ लेंदा اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وبارك وسلم। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात सजदे में पढ़ियो सुभान रब्बियल आला सभई चओ वरी ॿियो दफ़ो चओ सुभान रब्बियल आला वरी टियों दफ़ो फरमायो सुभान रब्बियल आला
हाणे महबूब इरादो कयो आहे त उथ वध में जेतिरो वणई घटि में घटि 3 दफ़ा पाण फरमो नफ़ली निमाज़ आहे सुनत निमाज़ आहे जल्दी जल्दी पढ़ा वरी फर्ज़ पढ़णो आहे पाण इरादो कनि था निमाज़ अल्लाह जी आहे निमाज़ ख़ुदा जी आहे हाणे बच्चो कुल्हे ते वेठो आहे उथ इरादो कयो अथनि उथण जो रब करीम जी ज़ात बाबरकात वटां जिब्रील लही आयो ओ मदीने जा मीर ओ अरियन जा आधार ओ यतीमन जा यार ओ मोहम्मद मुख्तार मूंखे रब करीम मोकिलियो आहे त जेसी ताईं हुसैन न लहे तेसी ताईं सिर सजदे में न खणिजा तस्बीह खे ॾिघो कर पढ़ंदो रहो हुसैन वेठो आहे पंहिंजी मर्ज़ी सां जेसी ताईं वेठो हुजे तूं सिर सजदे मां न खणिजा अजीब हालत आहे साईं ख़ुदा ताला जे अमर सां मुंहिंजे नबी पाक तस्बीह ॾिघी गई सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला मलाइक रब करीम जे दरगाह में अर्ज़ कनि मौला हीअ कहिड़ी माजरा है इमामुल अंबिया है सैयदुल अंबिया है फखरुल अव्वलीन वल आखिरीन शफीउल मुज़निबीन तुंहिंजी निमाज़ तो पढ़े ऐं तो वरी जिब्रील खे मोकिले चयो आहे त अञा सिधो ॾिघो कर हुसैन जेसी ताईं लहे छा सबब आहे ख़ुदा तो फरमाए हिकिड़ो ॾिहाड़ो ईंदो जो मुंहिंजो हुसैन मुंहिंजे दीन जे लाइ पंहिंजो सिर वधाए दीन जो नालो बुलंद फरमाईंदो आज हुसैन जेके नबी करीम जे कुल्हे ते चढ़ियो ऐं नबी करीम हुन जे लाइ तस्बीह पढ़ी आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे का इहा बि हुसैन जी अज़मत आहे जेका मां अल्लाह ताला नबी जे अहल बैत जो शान क़यामत ताईं दुनिया खे ॿुधाइण चाहियां थो पियो दोस्तो अज़ीज़ हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात 72 दफ़ा तस्बीह पढ़ी घणा दफ़ा वरी चओ घणा दफ़ा 72 भेरा तस्बीह पढ़ियो जॾहिं 72 भेरा पूरा थिया त नबी करीम जे कुल्हे पाक तां हज़रत हुसैन लथो कानून आहे त तस्बीह पढ़बी आहे 21 ते ॿधीअ ते न पढ़जे 3 दफ़ा 5 दफ़ा 7 दफ़ा 9 दफ़ा 11 दफ़ा 13 दफ़ा अला हाज़ल क्या त 72 दफ़ा जो नबी सही पढ़ी त साईं फरमायो हिकिड़ो दफ़ो पढ़ा त की थी पवे ते हुसैन लही वियो नबी पाक 73 दफ़ा पूरा करे सिर मुबारक सजदे में कयो नवाज़ पूरी फरमाइनि था हुसैन आली मक़ाम सिधो पंहिंजे वालदा वटि वियो चए अम्मा अॼु ॻाल्हि ॿुधायां चए अबा कहिड़ी चए नाने सजदो कयो मां नाने जे कुल्हे ते चढ़ी वेठुसि नानो यको तस्बीह पढ़ंदो रहियो ख़बर न आहे अलाए घणा दफ़ा पढ़ी मुंहिंजो अंदाज़ो आहे त मुंहिंजे नाने 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे पर मां तॾहिं लथो आहियां पोइ नाने सिर सजदे में कयो आहे सुभान अल्लाह अम्मा थी चवे बाबा कुझु त ख़्यालु करी हा तुंहिंजो बाबो सैयदुल अंबिया तुंहिंजो बाबो इमामुल अंबिया ॿिए नंबर में निमाज़ पियो पढ़े ख़ुदा जे निमाज़ में हरकत न कबी आहे मां माउ खे मासूमाने अंदाज़ में जवाब ॾियो ओ मुंहिंजी अम्मा नाने मुंहिंजे लाइ 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे मां अल्लाह जे राह में 72 तीर जान ते खाईंदुसि नाने मुंहिंजे लाइ 72 दफ़ा सुभान रब्बियल आला पढ़ी आहे मां पंहिंजा आल बैत ऐं पंहिंजा मुरीद 72 ॼणा करबला जे मैदान में कुर्बान कंदुसि मुंहिंजे लाइ नाने 72 दफ़ा सुभान रब्बियल आला चयो आहे मां इंशाअल्लाह ताला करबला में महबूब जे दीन खे अहिड़ो आला कंदुसि जो इस्लाम जो झंडो वरी न किरंदो हमेशा हमेशा बुलंद ऐं बाला हूंदो हाणे मुस्लमान तोखां मां पुछां थो त हुसैन वाइदो निभायो या न ॾाढे ॻाल्हाए हुसैन वाइदो सचो कयो या न हुसैन रड़ियूं कयो या सब्र कयो ॻाल्हायो दीन मदीने में अवादीन किथे हो पाक मदीने में चओ किथे पर मां हज़रत हुसैन मदीनो छॾियो या न छो छॾियई शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था मीर मदीना निकिरी हेरा ॾिना
काठिया पानी गाह खे माण्हू मुकाऊं पो चढ़ंदे चयाऊं त थींदी वेठे वॾा दरी। वाह लतीफ़ वाह। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था हुसैन के खबर पई आ त मूंखे करबला मां अल्लाह पाक जे दीन के सरबुलंद करण लाइ सभु मिलियो आ। कूफन कागज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह पोइ कर हेजे आ त तख्त ताबे तुंहिंजे। जो केरु आहे चो लतीफ़ साईं आहे। ॾाढे ॻाल्हाया बा केरु आहे? कंहिं ख़त लिखियो चो कूफुल। ॾाढे ॻाल्हाया कंहिं ख़त लिखियो वरी बि चओ कंहिं लिखियो कूफे में केरु आहे? सभु शिया। चओ चओ केरु आहे? मां साबित कंदुसि इहे सभु शिया हा ऐं पाण खे सरेंदा हा शिया ने अली। असां शिया हूं अलीअ जा शिया हूं ऐं हज़रत अलीअ खे चओ असां तुंहिंजा मुरीद हूं। हुसैन खां चओ असां तुंहिंजा मुरीद हूं असांजे दावत ते आ। समझो था न बा? हाणे हुसैन आली मकाम खे सॼो अथनि। हुसैन खे पक थी वई त मुरीद मूंसां साथ ॾींदा। यज़ीद दीन जी मुखालफ़त थो करे पियो तंहिंजे करे मां अल्लाह जे राह में वञा। हज़रत इमाम आली मकाम करबला में काहे आयो? पर शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त करबला जे पेड़ में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं पोइ मुंहुं न मोड़ियाऊं पसीता उतरार जो। कैसा झेड़ो कई चो यज़ीद सां? ॾाढे घणा कैसा झेड़ो कई? ॾाढे जो कैसा झेड़ो कई? वो सख्ती शहादत जी मिड़ो ई मनार ज़रो न यज़ीद खे इहो अश्क जो आसार पर कुसर जो करार हो असुल इमामन सी। हज़रत हुसैन आली मकाम खे जंहिं ॼाणे ॼाओ आहे हबीब करीम झोलीअ में झलियो आहे। जिब्रील लही आयो आहे महबूब रब जे तरफ़ां मुबारक थो ॾे। ओ प्यारा नबी तोखे मुबारक अलीअ खे मुबारक फातिमतु ज़हरा खे मुबारक। रब चयो आहे हुसैन जे ॼमण जी तार खे मुबारक हुजे। अल्लाह जे हबीब शुक्र कयो पर थोड़ी देर खां पोइ वरी जिब्रील आयो ऐं जिब्रील अचण सां चयो या रसूल अल्लाह जंहिं हुसैन जे ॼमण ते ख़ुशी थो करी पियो इन हुसैन आली मकाम खे हिकिड़े ॾिहाड़े जेके ज़ाहिर में हुन जा हुबदार सॾाईंदा करबला में घुराए उञायो बुखायो शहीद कंदा। काथे शहीद कंदा? ॾाढे घणा काथे शहीद कंदा? शाह साहब तरी त फरमाया तो कामिल करबला में आया सैयद शेर। केर आया? ॾाढे त ॻाल्हि इहो कंहिंजो अक़ीदो आहे चो सुन्नीअ जो। ॾाढे ॻाल्हि कंहिंजो अक़ीदो आहे कि बीबी जी आवाज़ पई हूंदी ॿुधायो न साईं आगे बीबी साहबा मथे दूल्हा था पितुस कुटुस कितुस ये चवंदा हो या शेर चवंदा हो? अली शेरा अली जा बच्चा बे न को बीबी रड़ कई न को हुसैन रड़ कई। हाँ न साईं पुछऊं सुनन जे पीर खां सुनन जो पीर कंहिंजो पीर बा केर चो भिट जो धनी भिटाई घोट। हाँ न साईं केर बा फरमाया था कामिल करबला में आया सैयद शेर मारे मिस्र सी ढूंढ कया ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। अल्लाह फैसलो बाबा नई ॻाल्हियूं पेश कजनि न साईं हूअ बि ॻाल्हि पेश कजे घोड़ा वारी यां से वारी भी अरे बहादुरी वारी भी। हाणे तू सोच जा त तुंहिंजा मुंहिंजा इमाम बहादुर हा या बुज़दिल हा? पुछो बेटा घोट खां पर फरमाया था कामिल करबला में आया जुंग जवान। सिंधी में चइबो आहे फलाणो जुंग आहे जुंग
जुंग माना वडो, छा चइबो जुंग माना बहादुर। कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्जी थर थुलिया आसमान, करह हुई कान पर हो नजारो नीह जो। शाह साहब ता कुर्बान वंजा, खुदा जो कसमा। शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह एड़ो तक करबला जो फलसफो बुधायो जो कंजी मां खे ताकत ना जो बयान करे सके। सलात पर तो के बुधाई दो अदा पानी सला 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 अल्लाह। हजरत हुसैन अली मकाम रजी अल्लाह ताला जे मैदान में लथो आ। हजरत अली अकबर सैयद रजी अल्लाह ताला नो 18 सालन जो नौजवान आ, बाबे खे फिरी आयो आ। ओ मुंहिंजा बाबा तू न वञ मां थो वञा। हजरत हुसैन तो फरमाया अली अकबर तू हम शक्ल पैगंबर आ। महबूब जे सहाबन खे हुजूर जे विसाल खां पोइ जॾहिं बि सिक लॻंदी हुई हुसैन जो दरवाज़ो खड़काईंदा हुआ, हुसैन निकिरी ईंदो हो। असहाब चवंदा हुआ ओ हुसैन अॼु मुहम्मद जी सिक लॻी आहे, अॼु मदीने जे मीर जी सिक लॻी आहे, हुजूर जो दीदार असांखे सताए थो। अली अकबर खे ॿाहिरि कढ त मुहम्मद जूं सिकूं लाहियूं। अली अकबर हम शक्ल पैगंबर। अली अकबर जो मुहांडो शक्ल सूरत मुस्तफा वारी सूरत हूंदी। हजरत अली अकबर तो बाबा मां भी दुसे। हुसैन तो चवे तू मुझे नाने जी हम शक्ल आ, पुट मां थो वञा। अली अकबर तो जे बाबा उन पुट खे हैफा जो पुट जे हूंदे बाबो मैदान में लहे। मां अगर मुस्तफा जे हम शक्ल आया पर अग में पा तो हुसैन ता सर घोर कदुस पो मां हलियो वञा पो तू जान तो जो अल्लाह जान। जमल सोहणो अली अकबर मैदान में लथो आ। अली अकबर जी ज़ात बाबरकात मैदान में लहन था पिया त खुदा जो कसमा अली अकबर जी तलवार जे ला किताब लिखन था ईअं पई वहे जी आसमान में विज चमकदी आहे। जाॾे अली अकबर वञे त हीअं यज़ीदन जा परनि जा परा ख़तम कयो वञे। भिटाई तो जे मुखा पुछ त कीअं पे अली अकबर विढ़ियो। शाह साहब फरमाइनि था बहादुर गजा बहादुर खड़ग खिलवल कन विझन धड़ धड़न ते हाकारीन हड़न किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। जो तो हजरत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला ये जो तलवार पियो वहाए त ज़मीन ते कंध ईअं पिया कनि जे धाणियूं तंग ते नचनि थियूं। अब आप समझो था ना सही धाणियूं समझी तो धाणियूं छाजूं हूंदियूं आहिनि जुबर मकई कणिक तव्हांजी मर्ज़ी। धाणी जब हेठो बाह हुनखे ईंदी आहे त महिल छा कंदी आहे मथे टच कंदी आहे। फरमाए थो त किरन कंध नचनि रण गजो राड़ो थियो। जंहिं महिल अली अकबर जी तलवार वहे पई त इहे मुनाफ़िक़नि जा ईअं पिया कंध किरनि जे दांगीअ जे मथां धाणियूं भॼनि। वाह बहादुर चओ सुभान अल्लाह। सभई चओ सुभान अल्लाह। मरी भी चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत हुसैन अली मकाम जी दरबार में आयो। ओ मुंहिंजा बाबा जे जी मुंहिंजा बच्चा बाबा हाणे दुआ कर त हाणे वरी तो वटि मोटी न अचां। बाबा इहो वरी छा अल्लाह तोखे सलामत रखे तू दीन जी हिफ़ाज़त लाइ थो वञे। जे तो बाबा मां अगारो लड़िस पे लड़ंदे लड़ंदे ओचितो मुंहिंजी निगाह मदीने जे तरफ़ खजी वई। मां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खे रोज़े जे मथां ॾिठो। हुज़ूर साईं मूंखे फरमान कया त ओ मुंहिंजा बच्चा अली अकबर तूं जल्दी मां वटि अचण वारो आहे। त जेके मां सम्झा तो मां आख़िरी भेरो तोखां मोकिलण आयो आहियां ऐं मां हाणे अल्लाह जे राह में शहीद थी वेंदुसि। मूंखे दुआ कर त मुंहिंजो सिर अल्लाह जे राह में कुर्बान थी वञे। ऐं वाकई थियो बि इएं उन भेरे हुसैन अली मकाम खां अली अकबर साईं जो मोकिलाए वियो आहे त वरी कोन मोटियो आहे। अल्लाह जे राह में सिर कुर्बान करे थो वञे। हाणे मुंहिंजा अदा अब्बास अलमदार बि शहीद थी वियो, हज़रत अली अकबर बि शहीद थी वियो, हज़रत हुर सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हु बुलंद आवाज़ सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढे चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हुर बि से हुर हो पहिरीं त मुखालिफ़ा इमाम हुसैन खे गिरफ़्तार करण आयो आहे पर जमल हुसैन अली मकाम जे साम्हूं आयो
अॻ में हिनखे ॿुधायो त हुकूमत जो हिकिड़ो बाग़ी आहे, हुकूमत जो हिकिड़ो हुसैन अथसि नालो, उन सां जंग करणी आहे। केला कहिड़ो हुसैन आहे? जंहिंमहिल साम्हूं आयो हुसैन आली मक़ाम सां मुलाक़ात कान, हीअं जो चेहरे ते नज़र पई त शिकार थी वियो। जे सुभान अल्लाह, अहिड़ो चेहरो त मां दुनिया में ॾिठो ई कोन्हे को। अॻिते अदब सां वधियो, अदब सां वधी हज़रत जे कदमनि ते किरियो, कदमनि ते किरी चइसि तव्हांजो नालो? चए मुंहिंजो नालो आहे हुसैन। चए हुसैन त घणा पर कहिड़ो? चए हुसैन इब्न अली। चए इब्न अली मां मुराद फातिमा ज़हरा जो बच्चो? चए हाओ। चए पोइ मां त पंहिंजी क़यामत विञाए छॾी जो मूंखे क़यामत में रसूलुल्लाह ॾोरा थो ॾे त मुंहिंजे अहल बैत जे मुक़ाबले में आहे, पोइ मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? हुसैन तो चवे असांजो दर खुलियो पियो आहे, अॼु बि असां वटि आओ, तुंहिंजो गुनाह माफ़ आहे। हुर मैदान में आयो, बेटा ऐसे फरमाए तो हुर हली आयो माधी माझी मर्दानो, आया आशिक आग जो पतंग परवानो, मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो, ही सिर समाणो घोट मथाऊं घोरिया। वाह और चो वाह वाह, चो शाबस थी हुर तोखे, खुदा जो कसम आहे उन हुर खे शाबस हुजे जे हुसैन आली मक़ाम जे मथां सिर कुर्बान कयो आहे। हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां किताब लिखियो आहे, कंहिं लिखियो आहे त अॻ में शहीद थियो आहे, कंहिं लिखियो आहे त बाद में शहीद थियो आहे। हज़रत हुर चयोसि मूंखे अॻ में इजाज़त मिले, ग़ुलाम अॻ में वेंदो आहे। अली अकबर थो चवे त ग़ुलाम अॻ में वञे, ग़ुलाम जो कमु आहे अदब करे या बेअदबी करे। हुर चयोसि ग़ुलाम जो कमु आहे अदब करे। चए पोइ जेको अॻ में शहीद थींदो सो जन्नत में अॻ में वेंदो, जेको अॻ में शहीद थींदो जन्नत में। हाणे हुर तोखे मोकिलिया त अॻ में तूं शहीद थिए त माना मां खां अॻ में वञी न, हाणे ईअं न थींदो मां चाहियां थो त मां अॻ में वञा, तूं मुंहिंजे पुठियां अच। हज़रत हुर बि शहीद थियो आहे, हज़रत अली अकबर भी शहीद हुआ। हाणे हुसैन आली मक़ाम आहे, अल्लाह जे राह में रवानो थो थिए, मथे ते मुहम्मदी दस्तार थो ॿधे, हथ में हैदर जी ज़ुल्फ़कार थो खणे। मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार जो बचड़ो जो मैदान में लथो आहे त बेटा घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त घोड़ो घोट पलाण जो मथस ज़ीन धरे, अली शेर पुटनि खे उभा सद करे, पर कज़ा कीअं करे जन अमर इलाही थियो। अल्लाह जी रज़ा ही चो, अल्लाह जी ॾाढे गल अल्लाह जी ॾाढे गल अल्लाह जी। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जमल साम्हूं आया आहिनि, साम्हूं अचण खां बाद में कूफन खे फरमाइनि था ओ कूफियो मां जंग शुरू कोन थो कयां, सभ खां पहिरीं मुंहिंजो आवाज़ ॿुधो, सभ खां पहिरीं मुंहिंजो ख़ुतबो ॿुधो, सभ खां पहिरीं मुंहिंजी हुज्जत ॿुधो। मां तव्हांखे अल्लाह जो पैगाम ॿुधायां, ईअं न थिए जो क़यामत में अल्लाह जो हबीब मूंखे मयार ॾे त तूं मयार कान लाथी। मां हुसैन आख़िरी मयार लाया तो पोइ तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे। सलात पढ़ो तो हुसैन जे ख़ुतबे जा लफ़्ज़ ॿुधाया। सला 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 बुलंदा इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो मैदान में रथा त लहण सां नाला खयो, फलाणो आहे? चयो हा। काथे आहे? चई जो बीठो आहियां। फलाणो आहे? कि हा साईं मां बीठो आहियां। केरु हा? चयो यज़ीदी। ॾाढे गला केरु हा? नाला हुसैन छो पियो खणे? किताब लिखनि था हज़रत हुसैन आली मक़ाम जे हथ में तोबरो हो, खुर्ज़ीन ही खुर्ज़ीन। पाण आली मक़ाम नाला खणंदा आया, नाला खणी खणी तोबरे खे ऊंधो कयो, ऊंधो जो त हेड़ा काग़ज़ ढेर थी ज़मीन ते किरिया। पाण फरमाइनि था हे ख़त फलाणे जो आहे, हे ख़त फलाणे जो आहे, हे ख़त फलाणे जो आहे। अवा तव्हां मूंखे घुरायो हो, कूफन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह, असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। पोइ हे कर हेॾे आ तख़्त ताबे तुंहिंजे
हुसैन आली मकाम फरमाइन था मां तव्हांजे सॾ ते आयो आहियां, हाणे तव्हां मूंसां जंग छो था कयो पिया? यज़ीद जो साथ छॾियो, मुंहिंजो साथ ॾियो, क़यामत में मां तव्हांखे रसूलुल्लाह वटि वठी हलंदोसांव, जन्नत जा दर तव्हांजे लाइ खुलिया पिया हूंदा। उहे जन ख़त लिखिया हा, चवनि पिया साईं मुरीद तुंहिंजा हूं, पर असांखे हेॾो यज़ीद जो ॾोकड़ मिलिया आहिनि, कंहिंखे गवर्नरी जो हुकुम मिलियो आहे, कंहिंखे पटे वाली जो ऑर्डर मिलियो आहे, कंहिंखे कहिड़ी नौकरी जो आसरो मिलियो आहे, कंहिंखे कहिड़ी रियासत जी कोटवारी मिली आहे, कंहिंखे कहिड़ो ऑर्डर मिलियो आहे। हुसैन आहीं असांजो पीर, पर असां पंहिंजो दीन दुनिया कान विञाए वेठा आहियूं। खुदा शरफ पनाह ॾे जवानी। अब आप दुनिया जे कारण दीन वियो त हर वही न सही। अल्लाह शल असांजे दीन खे सलामत रखे। दौलत अहिड़ी ख़राब शइ आहे जो इंसान जो ईमान गैरत हर शइ ख़त्म करे छॾींदी आहे। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, तव्हां ख़त लिखी मूंखे घुरायो आहे, हाणे असां चऊं त असां जंग कंदासीं, भला जे मुंहिंजो साथ नथा ॾियो, 3 ॾींहं थी विया आहिनि, मूंखे पाणी त पीआरियो, पाणी पीआरियो। अब मता को तव्हांखे सुभाणे चवे त हुसैन छो यज़ीद खां पाणी घुरंदो, हा न बा तव्हांखे मता को चवे त मोरी साहब तव्हांखे ॿुधायो त हुसैन साईं यज़ीद खां पाणी पियो घुरे, दुश्मन खां पाणी थोरो घुरबो आहे, बहादुर छो घुरे? इन जे करे पियो पाणी घुरे त जीअं हुज्जत पूरी कया। समझो था न छा पूरी कया? हुज्जत पूरी कया। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कूफी करबला में पानी न पियारीन, उते अली शाह खे शहज़ादा सारीन, पोइ निकिरियो निहारीन, चढ़ो मीर मुहम्मद कारनी। हबीब करीम जी ज़ात बाबरकाह जो बचड़ो आहे, मैदान में लहे थो पियो, अल्लाह जे राह में दीन खे रंग लॻाइण जे लाइ, ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकाह जे नाले खे बुलंद करण जे लाइ, कुर्सीअ लाइ न चओ, चओ कुर्सीअ लाइ मां इन जे करे बार बार चवां थो जो हिकिड़ो टोलो पैदा थियो आहे असांजे पाकिस्तान में, किताब लिखिया अथनि, असांजे मदरसे में उहो किताब पियो आहे, जेकॾहिं को दोस्त चवंदो त मां हुनखे ॾेखारण लाइ तयारु आहियां। उन किताब में लिखियो अथनि त हुसैन ना हक़ ते हो, यज़ीद हक़ ते हो। छो? ये तो यज़ीद हाकिम हो, अलाह हुनखे बादशाही ॾिनी हुई, हुनजो ताबेदारी फरमा बरदारी रैयत खे करणी, ॿिए राज कई पे हुसैन छो न पे गई? पर इमाम हुसैन आली मकाम फरमाइनि था त यज़ीद बाग़िया, यज़ीद बेदीना, यज़ीद बेनमाज़िया, यज़ीद चरसिया, यज़ीद भंगिया, यज़ीद कुकर वेढ़ाईंदो हो, कुतर छे जी वेढ़ कराईंदो हो, ढगन जी गोयूं भॼाईंदो हो, भोला बांदर नचाईंदो हो। एॾो हुनखे बांदरनि सां प्यार हो जो बांदर हिकिड़ो मरी वियो हुअसि, सस्त ॾिहाड़ा हुनजो कॾो करे वेठो, माण्हू हुन वटि फातही ईंदा। बांदर जे मौत ते समझो था न? अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह अल बिदाया व निहाया में लिखियो आहे त बांदर मरी वियो, कॾो करे वेही रहियो, पोइ ख़ुशामदी ख़ुशामदी माण्हू ईंदा हुआ, चवंदा हुआसीं रज़ा अलाह जी तुंहिंजो बांदर मरी वियो आहे। माण्हू ईअं थो थिए त ख़ुशामदी खोदा हर दौर में हूंदा आहिनि। अब हुया न साईं, पर बेटा ऐसा फरमाए तो सूर्य मरी सोभ के त दिल जा वहम विसार, हण भाला वेड़ भाकुरे आदि ढाल मढार, पो मथा तेज तरार मार त मोचारो थिए। बहादुर जो कम कहिड़ो हूंदो आहे त ख़ुशामद न कंदो। चओ अबा थका हो छा? बत तयार आहे। हुसैन आली मकाम जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ ख़ैरात तयार आहे। छा तयार आहे बा? असां अहल सुन्नत वटि हूंदो आहे ख़ैरात छा हूंदी आहे? हुसैन जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ। असां वटि तिल कोन्हे, तिल अबा हुसैन दा तिल, हुसैन दा न्याज़ अबा असां वटि आहे नाले अल्लाह जे नियत हज़रत हुसैन आली मकाम। सलात पर त ॻाल्हि पूरी आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइयों, हुसैन आली मकाम बागी को न हो, बल्कि हजरत हुसैन आली मकाम ज़ालिम जो मुकाबलो कयो।
कंहिंजो अबा हुसैन अली मक़ाम खे पंहिंजनि बि झलियो हो, दोस्तनि बि झलियो हो, ज़ात वारनि माइटनि बि झलियो हो, खैर ख्वाहनि बि मनो कई त सोहणा न वञो। साईं छो न वञा? के अल कूफी ला यूफी, कूफी वफ़ादार न हूंदा आहिनि। जंहिं तोखे ख़त लिखी घुरायो आहे इहे ई तोसां विढ़ंदा, इहे ई तोखे तकलीफ़ ॾींदा, तोखे वञणु न खपे। हुसैन फरमाइता मूंखे सभु ख़बर आहे, मुंहिंजे नाने रसूलुल्लाह मुंहिंजे ॼमण खां 58 साल अॻु में ई ॿुधाए छॾियो हो त हुसैन शहीद थींदो। घणा साल अॻु में? ॾाढे घणा साल अॻु में? 58 साल का मामूली ॻाल्हि आहे। अध सदीअ खां 8 साल मथे नबी करीम ॿुधायो हो त हुसैन शहीद थींदो। पर मां शहीद कंहिं बनीअ ते नथो थिया, सियासत ते नथो थिया, मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं दीन ते थो थिया। चरसीअ जो, शराबीअ जो, बेदीन जो, बेनमाज़ीअ जो, बेगैरत जो मां मुक़ाबिलो न कयो त मां रसूल आख़िरीअ जो आख़िरी ॾोहटो, रसूल बि मुंहिंजो आख़िरी रसूल, असांजो नबी जो आख़िरी नबी, ॾाढे जो असांजो नबी हुसैन बि नबीअ जो वरी आख़िरी ॾोहटो, छो त हुसैन खां पोइ ॿियो सवा ॾोहटो हुयो ई कोन को। हज़रत हुसैन अली मक़ाम फरमाइता मूंखां सवा ॿियो कंहिं नबीअ जो ॾोहटो कोन्हे, तंहिंजे करे मूंखे ई मुक़ाबिलो करणो आहे। खटणु हारणु अल्लाह जे हथ में आहे, पर बातिल जो मुक़ाबिलो कबो। जीअं सुभाणे भली कहिड़ो बि ताक़त वारो दुश्मन अचे, पर हक़ वारो हुन जे मुक़ाबले में बीहंदो, चवंदो त हुसैन जी सुन्नत आहे, मुक़ाबिलो कबो। मां अॻे बि चवंदो आहियां, हाणे बि चवां थो, वरी बि ॿुधो त करबला ख़तम कान थी अथव भा, मथां सम्झो त करबला ख़तम थी वई। इहा बि ॻाल्हि ॿुधी छॾियो त मथां चओ त हुसैन जो बि ॿिज ख़तम थी वियो, न। पर मथां ईअं सम्झो त यज़ीद जो ॿिज ख़तम थी वियो, न। करबला बि आहे, यज़ीद जो ॿिज बि आहे, त हुसैन जो ॿिज बि आहे। सुञाणप जी निशानी इहा अथव। मां नालो कजो छो खणा, सुञाणप जी निशानी ॿुधाए छॾियां त जेको शराबीअ जो मुक़ाबिलो करे, बेनमाज़ीअ जो मुक़ाबिलो करे, बेदीन जो मुक़ाबिलो करे, शरीयत जे दुश्मन जो मुक़ाबिलो करे, इस्लाम जे मुखालिफ़ जो मुक़ाबिलो करे, भली हथे खाली हुजे, मैदान में लही अचे, सर कुर्बान करे, सम्झ पे हुसैनी आहे। ऐं जेको खुशामद तरीक़ा आहे पवे, वॾो पेट ॾिसी पुठियां लॻी पवे, आओ न साईं, इक़्तिदार ॾिसी करे लॻी पवे, निमाज़ूं चट त बि परवाह न आहे, शराब पीचे त बि परवाह न आहे, दीन जो ॿेड़ो नऊज़ बिल्लाह ॿोड़ियो वञे त बि परवाह न आहे, इस्लाम जी मुखालिफ़त कई वञे त बि परवाह न आहे, हड़प गड़प हड़ ई हला लॻो पियो हुजे। ख़ुदा खां सुवाल कर, ख़ुदा इम्तिहान खां बचाए। जंग खां ॿाहिरि सभु को सूरियो आहे, इहे न दादा बहादुर सबको सराए, पर मैदान में लहजे त पोइ ख़बर पवे। इमाम आली मक़ाम मैदान में इन जे लाइ लथो त जीअं मां इहा सुन्नत अदा करे वञा। हिकिड़े पासे हा यज़ीद जा लश्कर 30,000, घणा साईं? ॾाढे चओ, केरु चओ? यज़ीदी। ऐं हुसैन 72 ॼणा, उन 72 ॼणनि मथां 30 ॼणा घोड़नि वारा, बाक़ी घणा बचा? 42। घणा बचा साईं? 30 घोड़नि सवार हा, 42 प्यादल। सभु 42 छा साईं? सला दुलंदा हुआ। साढ़े 4.5 सरा दुलंदा हुआ। सैयदना व नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही वसल्लम। हुसैन आली मक़ाम जे साथन खे बि शाबाश हुजे, चवंदा बा शाबाश हुजे। बिटाए साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त कूबा कुडी हलिया को जा रावत की न रहन, साउन सिरफदा कया अग्या इमामन युजाहिदून फी सबीलिल्लाह कम इहो ई कन। हुरू हदा हुरू सहराब हुरू हार बदल सहरा शहीदन के। माना इमाम हुसैन आली मक़ाम जा जेके साथी आ सभु बहादुर आ। सभई चो से छा हुआ साईं? ॾाढे चो से बि।
अॻिते फरमाइनि था जन्नत संदन जूए, सभु चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। जन्नत जूए संदन फाइक हलिया फिरदौस ॾे, फानी थिया फिल्लाह में हू में पिया हू रब ॾेखारनि रूए उन्हनि खे एहसान नसीब। हज़रत इमाम आली मक़ाम जी ज़ात बाबरकात इन जे लाइ मैदान में आयो त जीअं मां सुन्नत ॾेई वञा ऐं दुनिया खे सबक़ ॾेई वञा त बातिल केतिरो बि ताक़त वारो हुजे पर मुक़ाबिलो करणो कोन्हे को, मुक़ाबिलो छॾणो कोन्हे को, पोइते रहणो कोन्हे को, मुक़ाबिलो करे दुनिया खे ॾेखारणो आहे त सिर वञे त वञे, अल्लाह जो नालो बुलंद कजे। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जेकॾहिं हुसैन आली मक़ाम वेही रहे हा न त अॼु कंहिं बि माण्हूअ खे हक़ चवण जी ताक़त न थिए हा। मां ई चवां हा अबा मां मिसकीन माण्हू, ग़रीब जो पुटु, मिसकीन माण्हू, मुला माण्हू, मां छो यार कंहिंसां फिटाया, हक़ जो कलमो छो चवां, मथां को कावड़ जी न पए। अबा आवया न, पर मुंहिंजो ईमान आहे त मौत अल्लाह जे हथ में आहे, मुंहिंजो ईमान आहे इज़त अल्लाह जे हथ में आहे, मुंहिंजो ईमान आहे त रिज़्क़ रोज़ी बि अल्लाह जे हथ में आहे। माण्हू हमेशह इन टिनि शयुनि खां ॾिजंदो आहे, या मौत खां, या इज़त जे ख़ौफ़ खां, या वरी रिज़्क़ रोज़ी जे बंदि थियण जे ख़ौफ़ खां। पर जॾहिं इहो अक़ीदो आहे त रोज़ी बि अल्लाह जे हथ में, हा न था, ऐं अल्लाह जी इज़त ज़िलत बि अहिड़े तरीक़े सां मौत ऐं हयाती बि अल्लाह जे हथ में। पोइ जॾहिं अल्लाह जे हथ में सभु कुझु आहे त तव्हांजो बि फर्ज़ आहे तव्हां हक़ चवंदा कयो। ॻोठ में, ओड़े में, पाड़े में ज़ालिम हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, बेदीन हुजे, बेनमाज़ी हुजे, ग़रीबनि जा लोड़ा लतारींदो हुजे, तव्हांजो फर्ज़ आहे हुनखे हक़ जो कलमो चओ। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेको हक़ जो कलमो चवंदो सो क़यामत जे ॾींहुं हाणे उन्हनि सां गॾु हूंदो जिन हक़ जे ख़ातिर इस्लाम जो झंडो बुलंद फरमायो हूंदो। हाणे सलात पढ़ता आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां थो, आख़िरी कयूं था पिया। बुलंद आवाज़ सां सलात, बुलंद आवाज़ सां सलात। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। आवाज़ ज़रूर इहे चवंदा त जॾहिं हेॾो शान हो, नाला रब पियो रखे, पोइ एॾी तकलीफ़ छो ॾिनी? या ज़रूर सवाल आहे न बा, सवाल आहे या न आहे? अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू जी ज़ात बाबरकात जे पाक कलाम में फरमायो आहे अहसिब अन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। मता तव्हां इहे भाईंदा हुजो त असां आमन्ना चयो आहे माना मोमिन आहियूं, बस असां खटी वियासीं। न न, ख़ुदा ताला फरमाए थो जेको आमन्ना चवंदो आहे, ईमान जी दावा कंदो आहे, तंहिंखे मां अल्लाह आज़माईंदो आहियां, तंहिंखे मां अल्लाह ॾाढे तो तंहिंखे अल्लाह ताला हितां ऐसा फरमाया दोस्त को हाय दादुला तो मोह बनाराए खासन खलीलन के तो सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे तो इन में आहे का उन्हीं गाल असरार जी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां पागल खे आज़माईंदो आहियां, काथे आदम खे साल पेर वारियुमि, काथे ज़करिया खे कट सां पेची रहियुमि, काथे अयूब खे कीड़नि खां पे खारायुमि।